बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह ख़ैर, गुड मॉर्निंग। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे सलाम सिंधु ऐं तव्हांजे पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंधु में आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरनी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? मज़े में आहियो? करार में आहियो? इलाही ॾींहं थी विया आहिनि जो मां इन तरीक़े सां तव्हां खां पुछा न कई आहे। सो अॼु पुछा कयां थो ऐं उमेद कयां थो त आवां बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदो, ख़ुशबाश हूंदो, पंहिंजनि सां गॾु हूंदो, परावरनि खां थोरो परे हूंदो ऐं सदाईं रब करीम जी रहमतुनि ऐं बरकतुनि में हुजो। अॼु जुमे जो बाबरकत ॾींहुं आहे, अॼु वरी रहमतुनि जो वसकारो थोरो वधीक आहे, अॼु नेमतूं तव्हांजे पले पवनि, असां तव्हांजे लाइ दिलि सां दुआऊं कयूं था ऐं तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में को ॾुखियो ॾींहुं न ॾिसो, इहा बि असांजी दुआ आहे। ऐं जेकी तव्हांजे अंदर में आसूं आहिनि, जेकी तव्हां उमेदूं रखियूं आहिनि ऐं जेकी तव्हां सोचियो आहे, उहे समूरियूं सुठियूं सोचूं, नियतुनि वारियूं सोचूं, भलियूं सोचूं तव्हां जूं, उन्हनि सोचुनि में तव्हां सोभ माणियो, कामयाबी माणियो ऐं रब करीम पंहिंजे दर खां सवाइ तव्हांखे कंहिं बि दर जो क़दागर न करे। छो त ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे कंहिंखां बि वठणु, कंहिंखां बि घुरणु ऐं जेकॾहिं कंहिंखां घुरूं बि था, जेकॾहिं कंहिंखां वठूं बि था त परेशानी बि थींदी आहे, लॼ बि थींदी आहे, शर्मसारी बि थींदी आहे ऐं अलाए कीअं पंहिंजनि ज़मीरनि खे मारे ऐं अलाए कीअं पाण ईअं खणी चऊं त सोच ऐं वीचार वारी जेका कैफ़ियत आहे उहा इलाही उणतुण में अची वेंदी आहे त कंहिंखां कीअं घुरिजे। ऐं ख़ासि तौर ते सफ़ेद पोश माण्हू जेकी कंहिं मसइले जो शिकार थी वेंदा आहिनि या जेकी मुख़्तलिफ़ मुआशी मसइला आहिनि, समाजी मसइला आहिनि या बेरोज़गारी जा मसइला आहिनि, त इन ॾिस में उहे माण्हू वरी हथु टंगण खां इलाही लवाईंदा आहिनि। सो अलाह करे पाण इहो सिर्फ़ु दुआ में अॼु घुरूं त रब करीम पंहिंजे दर जो रुॻो असांखे गदागर बणाए, ॿिए कंहिंजे अॻियां सवाली असांखे न बणाए। ऐं जंहिंखे रब अता कंदो आहे, जेको रब करीम जे दर जो सवाली हूंदो आहे ऐं बार बार सवाली थींदो आहे त उनखे कुझु न कुझु मिली ई वेंदो आहे। सो अॼु तव्हां जॾहिं जुमे जी निमाज़ पढ़ो त वरी पंहिंजे क़ौम, पंहिंजे देश जे लाइ, ख़ासि तौर ते पाकिस्तान जे लाइ तमामु घणी दुआ कजो। जेकी बि मुश्किलातूं आहिनि उन्हनि मां पाण पार पइजी वञूं, उन्हनि मां पाण निकिरी वञूं ऐं जेकी असां वटि ॿिया मसइला आहिनि इज्तमाही या इनफ़रादी, उन्हनि मां बि असां ईअं खणी चऊं त निकिरी अचूं। बाक़ी दुनिया जो जहान आहे, दुनिया जो वहिंवार आहे, ॾुख सुख यार ज़िंदगीअ जो हिसो आहिनि। इलाही माण्हू आहिनि तव्हां खां वधीक परेशान, इलाही माण्हू आहिनि तव्हां खां वधीक ॾुतड़ियल, इलाही माण्हू अहिड़ा बि आहिनि पाण ख़ासि तौर ते ॿिनि वेलनि जी मानी जो ज़िक्र कंदा आहियूं। इलाही अहिड़ा बि माण्हू अथव, सची ॻाल्हि इहा आहे त जिन खे हिकु वेले जी मानी बि मुश्किल सां नसीबु थींदी आहे। सो कॾहिं कॾहिं वरी इहो सोचींदा कयो, जॾहिं बि का वॾी परेशानी थी वञे ऐं जॾहिं बि अहिड़ी सूरत हाल हुजे, जुमे जो ॾींहुं आहे, इन जे करे अहिड़ी गुफ़्तगू पाण खे सुठी बि लॻंदी आहे। रब करीम खे हूअं ई ॿाराइणु घुरिजे ऐं जुमे जे ॾींहुं वरी ख़ासि बरकतूं ऐं रहमतूं हूंदियूं आहिनि। त इन जे करे पाण इन ॻाल्हि ते डिस्कस कयूं था त जॾहिं बि तव्हां वधीक परेशान थियो त रब करीम जी दरवाज़ो त खड़कायो ई खड़कायो, पर वरी पाण खां हीणे ऐं अॿोझ खे वधीक ॾिसंदा कयो त यार मूंखां वधीक बि त माण्हू आहिनि परेशान, बेहाल ऐं ख़ासि तौर ते जेकी तमामु घणी जेको आहे सो परेशानीअ जो शिकार आहिनि। सो इन सूरत हाल में थोरो हौसलो रखंदा कयो, थोरी हिमत रखंदा कयो। मुश्किलातूं वक़्ती हूंदियूं आहिनि, टरी वेंदियूं आहिनि। वॾा हूअं बि चवंदा आहिनि त सुख ॾुखनि पुठियां सुख ईंदा आहिनि। सो उहे सुख ज़रूरु ईंदा ऐं इनशाअल्लाह जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे पाण ते यकीन आहे ऐं सुहिणे रब करीम ते यकीन आहे त हिकु ॾींहुं तव्हांजो वारो ईंदो ऐं हिकिड़ो शोर मचंदो ज़माने में त यार हीउ किथे हुयो लिकल, हिन कहिड़ियूं कारस्तानियूं कयूं आहिनि जो एॾो हुनखे मान मिले थो। सो महिनत पंहिंजी जारी रखंदा कयो, जंहिं बि फील्ड में आहियो, आहिस्ते आहिस्ते टुक टुक करे महिनत जारी रखो। वांदे वेहण खां भलो आहे त कुझु न कुझु कजे ऐं होरियां कयो, भली उन में टाइम लॻे, पर तव्हांजो जेको कमु आहे उहो निर्वार थींदो हिकिड़े ॾींहुं ज़माने जे आॾो ऐं तव्हांखे सभई माण्हू मञींदा ऐं मञता ॾींदा। इनशाअल्लाह आउं सम्झां थो त तव्हां हूअं ई हिमत वारा आहियो, हूअं ई जोश वारा आहियो, हूअं ई हौसले वारा आहियो ऐं बिल्कुलु ई तव्हां हूअं ई पंहिंजे कम सां लॻा पिया आहियो ऐं इनशाअल्लाह असां उमेद कयूं था त तव्हांजा जेकी बि कम आहिनि उहे पंहिंजे तरीक़े सां सुठाईअ ॾांहुं वरनि ऐं तव्हां सुठो हिकिड़ो प्लेटफॉर्म जेकॾहिं कोई आहे तव्हांखे त उन तरफ़ बि तव्हां ॾाढो सुठो परफॉर्म करे सघो था। इन सां गॾोगॾु पाण वरी जेकॾहिं ॻाल्हि कयूं हल्की फुल्की बुख जी, त इन सूरत हाल में आउं हिकिड़ो ई बिस्किट तव्हांखे रिकमेंड कंदो आहियां ऐं उहो बिस्किट आहे मुंहिंजे देश जो बिस्किट ऐं मुंहिंजे वतन जो बिस्किट ऐं हिन धरतीअ जो बिस्किट गाला। जंहिंजी लज़त पंहिंजी आहे, जंहिंजी मिठाण पंहिंजी आहे ऐं ख़ासि तौर ते रिवायती इम्तिज़ाज जेको आहे हिन जो उहो ॾाढो ज़बरदस्तु आहे ऐं रिवायती लज़त खणी ईंदो आहे ऐं असांखे पंहिंजी सकाफ़तुनि सां, असांखे पंहिंजी रिवायतुनि सां जुड़ियल रखंदो आहे। मुंहिंजे देश जो बिस्किट गाला, इन जे करे हर माण्हू चवंदो आहे त मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। छा ॻाल्हि कजे गाला जी? गाला बिस्किट हिन में तमामु घणियूं ॿियूं बि शयूं आहिनि एड थियल ऐं उनखां पोइ ई गाला बिस्किट तयारु थींदो आहे। हिन में अंडो बि आहे ऐं हिन में
अन्न बि आहे। इन खां सवाइ हिन में ॿियूं शयूं बि तमामु घणियूं आहिनि, उन्हनि जो ज़िक्र करण खां अॻु में आउं तव्हांखे रुॻो इहो ॿुधायां, खीर ऐं अंडे जो हसीन इम्तिज़ाज आहे। इहा त वॾी ॻाल्हि आहे न, खीर ऐं अंडो गॾिजी आहिनि हिन में। गाला बिस्किट ॾाढो सुठो आहे, ॾिसण में बि चङो हूंदो आहे ऐं खाइण में वरी अञा वधीक भलो लॻंदो आहे, मिठो लॻंदो आहे। गाला बिस्किट खाओ ऐं पंहिंजनि महिमाननि खे बि, पंहिंजनि सुठनि साथियुनि खे बि इन जो मशवरो ॾियो। मेरे देश का बिस्किट गाला लू कंपनी, लू जो इहो प्रोडक्ट आहे ऐं अंडे ऐं खीर जो बहितरीनु इम्तिज़ाज आहे। असांखे पंहिंजी सकाफ़तुनि सां, असांखे पंहिंजी रिवायती लज़त सां जोड़े रखे थो ऐं देश जो जेको हीउ बिस्किट गाला आहे उहो सकाफ़ती असांखे यादि बि ॾियारींदो रहंदो आहे। पाण हिन देश जा आहियूं, पाण हिन मिटीअ जा आहियूं, त मिटी ऐं देश जी ॻाल्हि हूंदी आहे त पोइ गाला जो ज़िक्र ज़रूरु हूंदो आहे ऐं गाला जो जॾहिं ज़िक्र ईंदो आहे त पोइ मिटी ऐं देश जी ॻाल्हि बि ज़रूरु हूंदी आहे। ऐं ॾाढो सुठो हिकिड़ो सॉन्ग बि पाण नशर कंदा रहंदा आहियूं, मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते तव्हां ॾिसंदा हूंदव, मेरे देश का बिस्किट गाला, ऐं उहो जॾहिं वॼंदो आहे त दिलि में बि तोल वॼणु शुरू थी वेंदा आहिनि। ऐं असांजा जेके नंढड़ा वितकड़ा ॿार आहिनि उहे बि उन कमर्शियल खे, उन एडवर्टाइज़ खे तमामु घणी दिलचस्पीअ सां ॾिसंदा आहिनि, छो त हीअ आहे पंहिंजे देश जो बिस्किट गाला। ऐं ख़ासि तौर ते गाला जी जेका लज़त आहे उन खां जेको बि माण्हू मुतासिर थियो आहे उन ॿिए खे ज़रूरु ॾिसु ॾिनो आहे त यार बिस्किट हुजे त गाला हुजे। ऐं आउं तव्हांखे ईअं बि नथो ॿुधायां, आउं तव्हांखे खाई बि ॾेखारियां थो। मतां तव्हां सोचींदा हूंदो त जागीराणी इहो हरूभरू त तारीफ़ नथो करे, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, छो त मुंहिंजे देश जो बिस्किट गाला आहे ई अहिड़ो जो आउं पंहिंजे डायरेक्टर खे चवंदो आहियां त बाबा मां हिकिड़ो बिस्किट न खाईंदो आहियां, ॻाल्हि आहे सिधी। सो पूरी प्लेट उन्हनि मुंहिंजे लाइ रखी छॾी आहे। वाह वाह वाह, मुंहिंजे देश जो बिस्किट गाला ऐं उनजी केतिरी बि तारीफ़ कजे उहा घटि आहे। तमामु सुठो बिस्किट आहे ऐं खीर ऐं अंडे जो सुठो इम्तिज़ाज आहे हिन में। पंहिंजे रिवायती ईअं खणी चऊं रिवायतुनि ऐं सकाफ़तुनि खे बरक़रार रखण में गाला जो भरपूर नमूने सां हिकिड़ो कंट्रीब्यूशन आहे ऐं लू वारनि जो इहो प्रोडक्ट आहे। ऐं हिन प्रोडक्ट खे तव्हां खाई ॾिसो, वठी ॾिसो, ऐं हूअं बि तव्हांजे चांहि वारे टाइम ते जेकॾहिं गाला जो हुजणु लाज़मी क़रार हुजे त आउं सम्झां थो इन ॻाल्हि में बि को वधाउ न थींदो। गाला तव्हांजे चांहि वारे टाइम में बि तव्हांजो साथ ॾींदी, पर ईअं बि खाई सघे थो, चांहि खां बग़ैर बि खाई सघो था तव्हां, अहिड़ी ॻाल्हि न आहे सिर्फ़ु चांहि जे लाइ न आहे। सो त गाला बिस्किट तव्हां पाण सां गॾु रखो ऐं ख़ासि तौर ते उन महिल तव्हांखे गाला जी तमामु घणी ज़रूरत पवंदी जॾहिं तव्हांखे फील थींदो त हाणे यार मानीअ जो टाइम थी वियो आहे, पर मानी जेसीं ताईं पचे या मानी जेसीं ताईं मिले तव्हांखे, या तव्हां ऑफिस में आहियो जेसीं ताईं संगत साथ तव्हां सां गॾिजी करे इहो बंदोबस्तु कनि तेसीं ताईं तव्हां पंहिंजो बंदोबस्तु पाण कयो। ऐं उहो हुजे गाला जो बंदोबस्तु रिवायती लज़त सां भरपूर आहे ऐं सकाफ़ती रंगनि सां टिमटार असांजी मिटी, असांजी धरतीअ जो बिस्किट आहे गाला। सो गाला खे पाण अञा वधीक खाईंदा बि रहंदासीं ऐं इन जा गीत बि ॻाईंदा रहंदासीं, पर इन खां पहिरियां असांजे प्रोग्राम में अॼु कहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं इन हवाले सां बि तव्हांखे आगाह कंदा हलूं। अॼु पाण ॻाल्हाईंदासीं आर्ट खे प्रोमोट करण वारा माण्हू केॾांहुं हलिया विया आहिनि, या आहिनि या न आहिनि, या आहिनि त उहे किथे आहिनि, आर्ट खे केतिरो प्रोमोट कयो वञे थो ऐं सोशल वर्कर असांजा ख़ासि तौर ते कहिड़ो हिन माशरे में किरदारु अदा कनि था। इन खां सवाइ पाण अॼु कलाम बि ॿुधंदासीं, सूफ़ियाणा मज़े वारा कलाम ॿुधंदासीं। जुमे जो ॾींहुं आहे, पंहिंजे मन खे मस्तु कंदासीं ऐं पंहिंजी दिलि खे ज़बरदस्तु कंदासीं ऐं अॼोके प्रोग्राम में वॾो रंग रचंदो, छो त सूफ़ियाणो कलाम ॿुधण सां वधीक अञा पाण खे ईअं खणी चऊं एनर्जी मिली वेंदी आहे, मज़ो अची वेंदो आहे। सूफ़ियाणनि कलामनि जा ॿोल सुठा ऐं मिठा हूंदा आहिनि ऐं सूफ़ियाणो जेको रंग हूंदो आहे उनखे सम्झण जी बि ज़रूरत हूंदी आहे। आउं चवंदो आहियां त इहे कलाम सिर्फ़ु मन लुभाइण जे लाइ न आहिनि, पर इन्हनि कलामनि खे सम्झण जी ज़रूरत आहे ऐं सम्झण खां पोइ उन्हनि ॻाल्हियुनि ते वरी अमल करण जी बि ज़रूरत आहे। इहे समूरियूं ॻाल्हियूं कयूं था, पर हिकिड़ी नंढड़ी साईअ खां पोइ, छो त मूंखे मुंहिंजे देश जो बिस्किट गाला बि खाइणो आहे ऐं तव्हांखे वरी ॿुधाइणो आहे त गाला जी टेस्ट कीअं आहे। सो नंढड़ी साही वठूं था, मोटी अचूं था, वञो केॾांहुं न, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। सलाम सलाम सिंध शहानी है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भली ख़ार चऊं था। मुंहिंजे देश जो बिस्किट गाला खाधोसीं ऐं उनखां पोइ वरी तव्हां ऐं असां गॾिजी जुड़ी वियासीं पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। हिन वक़्तु लम्हा उहे अची विया आहिनि जॾहिं मोज़ महिमान सां तव्हांजो तारीफ़ करायां। सभ खां पहिरियां जेका असांजी मोज़िस भेण असांजे प्रोग्राम जो हिसो आहे, पाण सोशल तमामु घणियूं एक्टिव आहिनि ऐं हिकिड़ी NGO सां बि उन्हनि जो तालुक़ु आहे ऐं उहा NGO छा कमु करे पई, कहिड़ा कम सर अंजाम ॾिए पई ऐं उन सां
ख़ासि तौर ते अवाम खे कहिड़ो फ़ाइदो आहे उन हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं। सो सभ खां पहिरियों भली कार चऊं था भेण रज़िया सियाल साहिबा खे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। अदी कीअं आहियो? ठीकु आहियो? थैंक यू सो मच। वॾी तव्हां महिरबानी। मूंखे हिन प्लेटफॉर्म ते आंदो। वॾी सलाम महिरबानी। सिंध मुंहिंजे तमामु भाइरनि भेणुनि खे जेके वेठा आहिनि, जेके ही प्रोग्राम ॾिसनि था पिया। ऐं स्पेशली मां थैंक्स कंदमि डायरेक्टर अज़हर जोणे जो साहब जिन मूंखे इनवाइट कयो आहे। जी वॾी महिरबानी अदी तव्हां असांजे प्रोग्राम में कचहरी पाण कयूं था। इन खां सवाइ ॿियो जेको असांजो महिमान आहे उहो आर्ट प्रोमोटर बि आहे, सोशल एक्टिविस्ट बि आहे। इन खां सवाइ सोशल एक्टिविस्ट खां सवाइ उनजा कहिड़ा कम आहिनि ऐं पाण अदब ते बि तमामु घणो सुठो कमु कनि पिया ऐं ॿारनि जे लाइ नज़्म कहाणियूं बि उन्हनि लिखियूं आहिनि। सो भली कार चऊं था अल्ताफ़ पारिक साहिब खे। अस्सलाम वालेकुम जी। कैसे हैं? ठीक हैं जी आप? अल्लाह शुक्र है, तव्हांजी दुआ है। माशाल्लाह माशाल्लाह। सिंधी बि ॻाल्हाइण अचे थी न? न सिंधी मां महिमान त मुंहिंजी सिंधी कोन अचंदी। सिंधी त अचंदी, पंहिंजी सकाफ़त आहे, पंहिंजी कल्चर आहे, पंहिंजी तहज़ीब आहे, स्टाइल सिंधी जो ॾाढो ज़बरदस्त आहे। मां गांव ॻोठ में बि वेंदो आहियां त थोरी थोरी मेमणी ने सिंधी मिलाए ने ॻाल्हाए त माण्हू जे सम्झ में अची वेंदी। उहो सिंधी भला अलाए मिठा माण्हू आहिनि, सिधा माण्हू आहिनि। सिंधी जे तव्हांजे गांव ॻोठ मां वञो अलाए सिधा आहिनि, बहु अलाए सिधा भला माण्हू आहिनि न? भला माण्हू आहिनि, सिधा मोहबत जा बुखिया आहिनि। हीअ अलाह जो शुक्र आहे। सोना माण्हू ॿिया ॿ हज़ार सिंधी पधरा सिंधी जी सकाफ़त जे तव्हां हमेशह ॻाल्हायां थो कि सिंध जो जेको आहे हिकिड़ी महिमान नवाज़, मोहबत नवाज़, महिमान नवाज़ी हूंदी है। चाहे उनजे घर में की हूंदो ना हूंदो, लेकिन खयासीं हेॾा हेॾा ठाहे हेॾा घड़ी हेॾा पंहिंजो दस्तर बिछाए ॾिना। सही 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 ख़ुशी थींदी है। कचहरी कयूं था पाण डिटेल में। सो सूफ़ी जीअं राग जी पाण ॻाल्हि कई पहिरियां इंट्रो में ई, त अॼु असां सूफ़ी फ़नकार बि पंहिंजे प्रोग्राम में घुरायो आहे। उनजी वॾी महिरबानी आहे जो क़ीमती वक़्तु छीड़ाए असांजे प्रोग्राम में आयो। मोहम्मद क़ासिम फारूकी साहिब खे भली कार चऊं था। फारूकी साहिब कीअं आहियो? ठीकु आहियो? सफ़ा मज़े में न? भली भली करे आयो। लख तोरा तव्हांजा, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। ऐं उस्ताद असांजो पहिरीं प्यारो साथी उस्ताद मुहर्रम नाज़ बि असां सां गॾु आहे। प्रोग्राम जो हिसो हूंदो आहे। भली कार साईं उस्ताद। ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? बसि थोरी देरि में वरी अकेला न हूंदासीं, तव्हांजो गॾु आयो। तव्हांजे हूंदे अकेलो थी सघां थो, पर तव्हां जीअं चयो आहे त उहो बि ज़रूरु थी वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। कोशिशि कयूं था त थोरी देरि में उन सां बि कचहरी कंदासीं। ऐं सभ खां पहिरियों आदि रज़िया तव्हां ॿुधायो त कहिड़ी एक्टिविटी आहे अॼुकल्ह, छा पिया कयो ऐं कहिड़ी एनजीओ सां आहियो? जी रुबीना अलमास ऑर्गेनाइजेशन जंहिंजी चेयरपर्सन आहे शाज़िया अलमास किरण कामरान। अच्छा अच्छा अच्छा। उन्हनि जी निजी मसरूफ़ियत जी वजह सां मां सीनियर वाइस प्रेसिडेंट आहियां, मूंखे उन्हनि मोकिलियो आहे। अच्छा। ऐं असांजो कमु आहे ग़ुरबत जो ख़ात्मो करणु ऐं जॉबलेस जेके अनएम्प्लॉयमेंट आहिनि उन्हनि खे नौकिरी वग़ैरह ॾियारणु। ऐं स्पेशली असांजो कश्मीर जो जेको इशू आहे उनखे असां UNO ताईं वठी विया आहियूं। ऐं ओवरऑल USA जी हिकु तमामु वॾी NGO तंज़ीम आहे, उनखे असां पंहिंजा रिटन इहे ॾिना आहिनि, लेटर्स लिखिया आहिनि। अच्छा अच्छा। कश्मीर स्पेशली इन इशूअ ते, कश्मीर जे इन इशू ते त इहो उनखे हल करायो वञे बजाए तक़रीब वग़ैरह करण जे। उहे उन्हनि तंज़ीमुनि इदारनि खे बि घुरायो वञे ताकी असां वेही ऐं इन जे मसइले जो हल कढूं। सही 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 सही। ऐं ॿी ॻाल्हि त स्पेशली कोविड में जेके परेशानियूं आयूं आहिनि ग़रीब माण्हुनि खे या जेको आहे सो उहो काफ़ी अरसे खां असांजो कमु हले थो पियो। अच्छा। ऐं एम्प्लॉयमेंट बि असां ॾियूं था पिया माण्हुनि खे जिथे जिथे असांजी अप्रोच जेतिरे क़दुरु थी सघे थो। अच्छा अच्छा। मुख़्तलिफ़ इदारनि में मतलब पंहिंजो सोर्स लॻाए करे जी बिल्कुलु बिल्कुलु सेट करायो था। हा। ऐं ॿी ॻाल्हि त असांजी पूरी वर्ल्ड में कैनेडा में, USA में, दुबई में, लंदन में, नाइजेरिया में असांजा मेंबर्स आहिनि। ओवरऑल पाकिस्तान में ऐं सिंध में असांजा मेंबर्स थी विया आहिनि। असांखे रुबीना अलमास ऑर्गेनाइजेशन खे 40 एकड़ ज़मीन डोनेट थी आहे। अच्छा अच्छा। जी। या किथे कहिड़े पासे कहिड़ी साइड? बलोचिस्तान थी आहे, मियां वाली थी आहे। अच्छा अच्छा। लाहौर में स्पेशली हुकूमती सतह ते या कंहिं आसूदे माण्हू या सुठे माण्हू? आसूदे माण्हुनि कई आहे। ऐं स्पेशली चेयरपर्सन साहिबा जो मामू आहे अमजद भट्ट साहब, उन्हनि लाहौर में ज़मीन ॾिनी आहे। ऐं असांजा ओवरऑल पाकिस्तान में तमामु घणा मेंबर्स थी विया आहिनि। अच्छा। उहे फ्रीलांस मेंबर आहिनि या? जी जी वॉलंटियर कमु कनि था पिया। अच्छा अच्छा। माशाल्लाह तमामु सुठो कमु आहे पंहिंजे। हा। राशन पहुचाइण ग़रीबनि खे ऐं उन्हनि खे कपिड़ा पहुचाइण, सर्दीअ में कुझु उन्हनि जो ख़्यालु करणु ऐं जिथे कैश ॾियणी आहे ऐं किथे नौकिरीअ जो को पर्पज़ आहे सो असां उन्हनि खे जेतिरे क़दुरु थी सघे थो असां उन्हनि खे। सही सही। इन ते पाण इन तफ़सीली ॻाल्हाईंदासीं। जी जी ज़रूरु।
कीअं थो थिए इहो सॼो तव्हांजो वहिंवार। अल्ताफ़ साहब, आजकल क्या मसरूफियात हैं, क्या हो रहा है, क्या लिख रहे हैं? बच्चों की कहानियाँ लिख रहे हैं या बड़ों की कहानियाँ लिख रहे हैं या खुद कहानी बन गए? क्या हो रहा है? नहीं, कराची के हालात तो बस खुद ही कहानियां बन चुके हैं, लेकिन मेरा उर्दू अदब से ताल्लुक है, बच्चों का अदब से ताल्लुक है। अच्छा, बच्चों का अदब की जब बात की जाती है ना, लोग समझते पता नहीं बच्चों का अदब लिखने वाला बच्चा ही होगा। हालांकि बच्चों की ज़हनी तरबियत देने के लिए हमें हर वक्त बच्चा बन के लिखना पड़ता है, बच्चा बन के लिखना पड़ता है, उसके एहसासात और उसकी तर्जुमानी करनी पड़ती है। सही सही। और दूसरा ये कि अगर उर्दू अदब की बात की जाए तो उर्दू अदब में सबसे पहले अगर कोई बच्चों का अदब लिखता लिखता फिर बड़ों का अदब लिखना शुरू कर दे तो बहुत अच्छी समझे कामयाबी से हमकिनार होता है, क्योंकि बच्चों का अदब लिखना बहुत मुश्किल तरीन मरहला है। सही सही। वो खास हम तकरीबन 1980 से लिखते हुए आ रहे हैं। अच्छा, अल्हम्दुलिल्लाह हमारे उस्तादों में से महमूद शाम साहब भी थे, हकीम मोहम्मद सईद थे और मजहर यूसुफ जई साहब थे, और मसूद अहमद बरकाती साहब, इन सब लोगों से हमने सीखा है। हकीम मोहम्मद सईद साहब से भी सीखा? या उनको पढ़ा सिर्फ? नौने हाल रिसाला निकलता, बच्चों का निकलता था ना। रूहानी उस्ताद हैं या वाकई में उस्ताद हैं? वो रूहानी उस्ताद है। वाकई में जो आगे कोई उस्ताद है तो महमूद शाम साहब है। अच्छा, एक मायानाथ जर्नलिस्ट हैं। सही सही सही। मजहर यूसुफ जई साहब वो इस दुनिया में नहीं है। सही सही। उनसे भी बहुत कुछ सीखा है। तो ये बच्चों का अदब हमने लिखना शुरू किया, अल्हम्दुलिल्लाह उस वक्त पढ़ने का रुझान अच्छा था। उस वक्त इसकी सर्कुलेशन रिसालों की अच्छी होती थी, बच्चों की मैगजीन भी बहुत अच्छे निकला करते थे, बहुत निकला करते थे, ठीक है ना। अच्छा, इसकी सर्कुलेशन भी अच्छी होती थी, और उस वक्त हम लोग समझे खतो किताबत के जरिए कहानियां बेचते थे, और कहानी छपती थी तो लोग कहते थे जिस तरीके से आज फेसबुक पे कोई तस्वीर देख के लोग कहते हैं, तो अभी उस वक्त कहानियां देख के हमें इतने सारे मरासलात आते थे खतो किताबत के जरिए कि हम खुद पढ़ पढ़ के थक जाते थे, यार इतने सारे कारहीन है हमारे। लेकिन इस वक्त माजरत के साथ इस वक्त ये सूरत हाल है, पढ़ने का रुझान खत्म हो गया। सही सही। सारे रिसाले खत्म हो गए, बंद हो गए। अच्छा, हमारे वालिदैन के साथ यही हालत है कि वो बच्चों को अच्छा सा रिसाला नहीं लेके आते। सही सही। कि उसको मैगजीन तो आती ही नहीं है ना आजकल, ला के देते हैं, मोबाइल ला के देते हैं, तो उससे वो भाई ये यूं तरबियत हो जाएगी। हालांकि पढ़ना मस्ट है। सही बात। अगर पढ़ना मस्ट नहीं होता तो हर आदमी नेट के जरिए सब कुछ पढ़ता। और जिस जमाने की आप बात करें, सबक आमोज कहानियां हुआ करती थी, तो बच्चे उससे सबक लिया करते थे, सबक लेते थे। भाई एक दौर में ये कहानियां क्या थी, इससे पहले हम बच्चा छोटा होता था, नानी अम्मा होती थी, दादी अम्मा होती थी, वो कहानियां सुनाती थी, फिर कहानियां सुनते सुनते नानी या तो नानी माँ सो जाती थी या दादी माँ सो जाती थी या बच्चे सो जाते। आजकल बच्चे मोबाइल में गाने लगा के फिर सो जाते हैं। आजकल तो नानी अम्मा को दादी अम्मा को सुला के बच्चे सोते हैं। तो ये बड़े अलमिया है। बहरहाल एक लिहाज से मोबाइल आया तो बहुत से फायदे की चीजें भी है और काफी नुकसान भी है। सही सही। लेकिन पढ़ने का रुझान खत्म हो गया। आजकल किसी बच्चे को बोलोगे यार थोड़ा ये पढ़ के दो, अच्छा, पढ़ने का रुझान खत्म हो गया, लिखने का है या लिखने का रुझान भी कम देख रहे हैं आप? लिखने का तो कम ही हो गया ना। हाँ, पढ़ने का नहीं है तो लिखने का भी कम। आप देख लें, अगर ये मोबाइल आ गया है तो इसमें लोग टाइपिंग कम कर रहे हैं। सही सही। ये तो आप मानते हैं, हम भी मानते हैं, वही छोड़ देते हैं। यानी क्या है कि जो हम अगर रोमन उर्दू इंग्लिश में लिखते हैं तो वो भी कम हो गया। सही। एक जो चीज है ना, रिसाले अगर खत्म हो गए और माली बुरहान हो गया। अच्छा, सबसे बड़ी माजरत के साथ ये है कि सरकारी जो इश्तिहारात मिलते थे रिसालों को, वो मिलना बंद हो गए। तो इससे रिसाले खुद ब खुद खत्म हो गए। सही। और महंगाई ऐसी हो गई कि लोग, हमारे वालिदैन भी थोड़ा इसको तरजीह नहीं दे रहे। लैपटॉप ले आएंगे, टैबलेट बच्चों के लिए डिस्ट्रीब्यूशन का भी 100 रुपए का 60 रुपए का रिसाला बच्चों को ला के नहीं देंगे। अच्छा, वो एक दौर था जब हम किसी के घरों में जाते थे तो अखबार पढ़े होते थे, तो जाहिर है वो जो मेहमानदारी करने के लिए वो चाय जब तक ले आएगा, अखबार वर्क गदानी करते थे, अखबारें पढ़ते थे, मैगजीन्स पढ़ते थे। मैं देखता था कि वो ठेले वाले आते थे और रद्दी में बड़ी सब अखबारें चली जाती थी। आजकल किसी घर में अखबार भी नहीं आती। नहीं आते। ये माजरत, ये बहुत बड़ा अलमिया है। ये सबने ज़हनी तरबियत के लिए जो रिसाले अखबारात होते थे बहुत अच्छी तरबियत फराहम करते थे, बहुत सी मालूमात मिलती थी। हम लाख इसमें जितना भी कर ले, नेट के जरिए, मोबाइल के जरिए, जितने हम वेबसाइटों के जरिए कुछ भी कर ले, लेकिन पढ़ना बहुत ही अच्छा है। सही सही। अदीब छा था चो ता सही है ना ॻाल्हि, कन छॾियो हाणे पढ़ण वठो मोबाइल खे। नेट जेको आहे थोरो ॾाढो फास्ट करे छॾियो आहे। असांजी जेका जनरेशन आहे जल्दी असांजो फ़सुल पकजी वियो आहे, ठीकु आहे न। असांखे थोरो तरबियत हाणे करणी पवंदी, असांखे स्पेशली वॾनि खे बि ऐं औलाद खे असांखे मॉनिटर करिणो पवंदो। सिर्फ़ु मोबाइल हल न आहे हर शइ जो। कुझु असांजा ॿार जेके आहिनि, पहिरीं जेका तरबियत हुई, जेको अदब हुयो या जेको कुझु बि हुयो, उन में थोरो अञा हाणे डिफरेंस अची वियो आहे, तव्हां पाण ॾिठो हूंदो। ऐं
इन खे असांखे थोरो चेंज करणु घुरिजे ऐं हाणे थोरो असां हिकु ख़याली दुनिया मां निकिरी अचूं असांजी जनरेशन जेका हुआ अॼुकल्ह टॉलरेंस ख़तमु थी वियो आहे उनखे असांखे ॿारनि में थोरी फिज़िकल ऐं कुझु एक्टिविटी कुझु ॿार जिथे वेठा आहिनि उते 4 कलाक उन्हनि जा नेट ते गुज़रिया ममा न हीअं न आहे करिणो ईअं न करणु घुरिजे असांखे फिज़िकल बि उन्हनि खे थोरो एक्टिव करणु घुरिजे ऐं थोरो भला तव्हांजी एनजीओ इन हवाले सां को कमु करे पई छो त इहो बि हिकिड़ो वॾो मसइलो आहे जेन्युइन मसइलो आहे हा इहो त तमामु घणो वॾो मसइलो आहे तव्हां ॾिसो न असां त कोशिशि कयूं था पर अञा उहो फुल ग्रिप त नथी अचे न हर इंसान बेसिकली ख़ुदि पंहिंजे घर खां स्टार्ट वठे त इनशाला डेली बेसिस ते हिकिड़ी ॻाल्हि मञरायो तव्हां ॿारनि खां ताकी हुननि में का क्रिएटिव पॉज़िटिव इहा ॻाल्हि अचे अॼुकल्ह मूंखे सम्झ में नथो अचे त हे ॿारनि जा रेप ऐं जेके इहे मामला थियनि था तरबियत जी ॾाढी ज़रूरत आहे असां सभिनी खे इन में इन्वॉल्व थियणु घुरिजे बल्कि ॿारनि खे पंहिंजी आदत मुताबिक़ ऐं ॿारनि खे बि तव्हां अलर्ट कयो त बाबा तव्हांखे केरु हीअं वेझो अचे थो केरु हीअं खणे थो कोई इशारो थो करे तव्हां रड़ियूं कयो ताकी उन्हनि खे थोरी अवेयरनेस अचे के इंतिहाई मासूम ॿार आहिनि के डेंजरस एरिया कहिड़ा आहिनि जी डेंजर ज़ोन छा आहे हिन मां हीअं इन करे सही सो अल्ताफ साहब वैसे एक बात मैं नोट कर रहा हूँ जिस तरह से आपने कहा कि जो बच्चों के लिए लिखता है उससे मतलब वो उतनी पजीरा ही नहीं मिलती वो कहते हैं यार ये छोटा मोटा आदमी है यार ये बच्चों के लिए लिखता है ये क्यों होता है मतलब बच्चों के लिए लिखना बहुत बड़ा मुश्किल काम है मेरे ख्याल से तो बहुत मुश्किल तरीन मरला है और जिसने बच्चों के लिए लिख लिया ना वो बड़ों के लिए अच्छा लिख लिया लिखने की भी 2 सिफात है एक तो गजल होती है नज़्में होती है एक नसर होता है जो लिखा जाता है कहानियां मज़ामिन होता है गजल और ये गजल होती है या नज़में होती है वो तो जाहिर है आपको तो पता है ना थोड़ी चोट दिल पे लगेगी तो फिर गजलें निकलना शुरू हो जाती लेकिन ये जो बात करते हैं ये चोट वाली बात है ना लिखने के लिए वो तो है वो कहने की बात चोट लगती है फिर क्या दर्द होता है इस पे बात करते हैं अभी मैंने आज तक छोटा सा वक्फा नहीं की ठीक है ना अभी एक मेमन अगर से हो बात करते हैं तो एक वक्फा ले लेते हैं रेडी साई वठूं था तव्हां असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध शहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी सलाम सिंध में एक बार वरी भलीकार ऐं भलीकार चवण सां गॾोगॾु तव्हांखे भलीकार चवण सां गॾोगॾु सदफ खे भलीकार चवां थो ऐं सदफ खां इहो पुछा कयां थो देर भला छो थी आहे तव्हांखे 2 ब्रेक मां ईअं ॾेई छॾिया आहिनि माना नाज़रीन खे ये तो खास ॻाल्हि है तव्हांजी वॾी कमी महसूस थिए पई वॾी कमी थैंक यू सो मच तव्हां अचण थोरा टक थी हां बिल्कुल पर छो देर छा लाइ कई अथव वो भी मां तव्हांखे ॿुधाईंदमि सभ खां पहिरियां पंहिंजे व्यूअर्स खे अस्सलाम वालेकुम उम्मीद कंदा तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं सभिनि खां पहिरियां तव्हां सभिनि खे ॾिसण वारनि खे जुमा मुबारक दुआउनि में यादि रखिजो देर थी वेंदी आहे करे इंसान आहियूं थोड़ी देर निंड पे अची वेंदी ऐं जॾहिं इंसान जल्दी में निकिरंदो आहे त पोइ अञा ई इतफ़ाक़ अहिड़ा थींदा त ग़लति रस्ता पोइ किथां इन करे वॾा चवंदा आहिनि त बाबा ॻाल्हि इहा आहे त सवेर सुम्हो सवेर उथो सवेर सुम्हंदा सवेर आहियूं पर इंसान आहियूं कॾहिं माण्हू घणो थकियल सवेर सुम्हण खां पोइ बि जेकॾहिं देर सां माण्हू उथे त पोइ इहा कहिड़ी निंड आहे हा बसि इहा निंड आहे इहे सुकून वारे माण्हुनि कहिड़ी निंड हूंदियूं आहिनि वाह पर वेठे वर न पवनि ऐं सुते मिलनि न सुपर ई छा सा फरमायो आहे जेकॾहिं तव्हां सुता ई पिया हूंदो त पोइ कीअं कमु थींदो तॾहिं बि ॾिसो मां आयमि न पंहिंजी जॉब ते त आयसि न बसि थोरी अॼु लेट थी वई आहे पर ख़ैर आहे इंसान दरगुज़र बाबा हिन जी निंड उहा अथव जेका उर्दू में चवणी आहे न घोड़े बेच के सोना इहा वॾी ज़बरदस्त निंड आहे मां का ख़बर ई न आहे ज़माने जी अलार्म वॼी अलार्म पाण तंग थी करे अलार्म खे मां पाण बंदि कयो मां बसि उथां थी उन में देर थी वई पर असल में अलार्म इंसान इन जे करे लॻाईंदो आहे त जीअं असांखे अलार्म वॼो फौरन उहो स्टैंड बाय थी वञो पर कॾहिं सुस्ती ऐं ख़बर न पई पर अलाए छो पर इहा बि सुठी ॻाल्हि आहे वॾी महिरबानी वरी तव्हां असां सां साथ ॾिनो ऐं मां मुंहिंजे देश जो बिस्किट गाला बि खाधो अॼु तव्हां खां बग़ैर माना अञा वधीक जेको आहे तव्हांजे देश में हाणे मां बि अची वई आहियां मां बि गाला खे एंजॉय बिल्कुलु गाला ॾाढो सुठो बिस्किट आहे ऐं तव्हांजो पसंदीदा बिस्किट आहे ऑफ कोर्स ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां इलाही शौक़ सां खाईंदी आहियां इन जे अंदरि अंडो बि आहे बेदो बि आहे गंदम बि आहे सेकंड इन जे अंदरि शुगर बि आहे ऐं गाला बिस्किट बि खाइण बि घुर्जे खीर बि आहे मेरे देश का गाला बिस्किट देश जा देश जी लज़त आहे ऑफ कोर्स ऐं मोज़िस महिमाननि सां त मुंहिंजी गुफ़्तगू थी वई हुई ऐं इन जा नाला मां पढ़ी बि छॾिया आहिनि गुफ़्तगू हाणे तव्हां जे अचण जी ख़ुशीअ में जी
हिकिड़ो सुठो कलाम ॿुधूं पहिरियां यकीनन ताकि उन खां असांजी पोइ जेके वरी रोज़ प्रोग्राम खे जी बचायूं पहिरियां मूंखे ग़िज़ा मिले उन खां पोइ जॾहिं मुंहिंजे अंदरि ग़िज़ा अची वेंदी सेकेंड पोइ मुंहिंजा सवाल ईअं हाणे तव्हां ग़िज़ा जी ॻाल्हि कई आहे त वरी कलाम खां पोइ चवंदो चांहि बि खपे ज़ाहिरी ॻाल्हि वरी आहे चांहि खां पोइ चवंदो ॻाल्हि आहे बिस्किट बि खपे ऑफ कोर्स वो त खाईंदमि तव्हांखे माना ख़बर आहे फरमाइशूं वधी वेंदियूं तव्हां फ़िलहालु तव्हां कलाम ॿुधो जी साईं वाह वाह कजो साईं मोहम्मद कासिम फारूकी साहब असांजे प्रोग्राम में आहे जी बिल्कुलु जी जी सिंध जे मशहूर बुजुर्ग सचल साईं जी काफ़ी पेश पिया कयूं ईमान सलामत हर कोई मंगे ओ वसा इश्क सलामत मंगी वो मंगल ईमान ते लजावन इश्क नू दिल हैरत दे विच वंगी आके सचल सही में नौकर इश्क वाजांदा वो थोड़े शराबी होवन या भंगी मुझे दिल पीता इश्क दा जाम मुझे दिल पीता इश्क दा जाम सा दिल मतो मत मोदा अल्लाह हक मौजूद तदा मौज अल्लाह हक मौजूद तदा मौज हो जे दिल पीता इश्क दा जाम मुझे दिल पीता इश्क दा जाम सा दिल मतो मत मोदा हक मौजूद तदा मौजूद वो हक मौजूद सदा मौजूद पैतन पाक हिमायत मेरी वो पंजतन पाक हिमायत में हो अला वो पैतन पाक हिमायत मेरी वो पंजतन पाक हिमायत में हसनु हुसैन इमाम मौला हसनु हुसैन इमाम हो हसनु हुसैन इमाम मौला हसनु हुसैन इमाम मुझे दिल पीता इश्क दा जान मुझे दिल पीता इश्क दा जान सा दिल मतो मत मोदा हक मौजूद सदा मौजूद वो हक मौजूद सदा मौजूद कुलियते मंसूर चढ़ाया कुलियते मंसूर चढ़ा हो वो अला वो कुलियते मंसूर चढ़ाया कुलियते मंसूर चढ़ाया अनल है कलाम मौला अनल है कलाम हो अनल है कलाम मौला अनल है कलाम मुझे दिल पीता जा मुझे दिल पीता इश्क दा जा होता दिल मतो मत मुदा हक मौजूद सदा मौजूद अल्लाह हक मौजूद सदा मौजूद
सच्चा लुकात गुलाम मौला सच्चा लुकात गुलाम ओ सच्चा लुकात गुलाम मौला सच्चा लुकात गुलाम मुझे दिल पीता इश्क दादा मुझे दिल पीता इश्क दादा का दिल में तो मत मुदा हक मौजूद सदा मौजूद वो हक मौजूद सदा मौजूद ओ भला वाह सही वाह दरादन जे दूल्हे हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जो कलाम ॿुधो सी दर साईं ते सवें सिपाही पर सचल ख़ासि ग़ुलाम जंहिं दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम वाह वाह मज़ो अची वियो अच्छा अदी रज़िया हाणे तव्हां ॿुधायो त इहे कीअं तव्हांखे ख़बर पवंदी आहे जेकी माण्हू बेरोज़गार आहिनि उहे अप्लाई कंदा आहिनि तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि कीअं ख़बर पवंदी आहे जिन खे तव्हां जॉब जे लाइ हिकिड़ो सिलसिलो जोड़ींदा आहियो अच्छा ॻाल्हि इहा आहे असांजी इंस्टाग्राम ते बि ऑर्गेनाइज़ेशन जो ॾिनल आहे ऐं फेसबुक ते बि ॾिनल आहे ऐं स्पेशली असांजा नंबर बि ॾिनल आहिनि माण्हू ख़ुदि ब ख़ुदि असां सां राब्तो कंदा आहिनि असां उनजो हुननि खे चयल आहे मेंबर्स आहिनि जेके हर शहर में आहिनि मौजूदु त उहे ओवरऑल पाकिस्तान में जिथे बि एम्प्लॉयमेंट थिए थी क्रिएट थिए थी पोइ असां हुननि खे अप्रोच कराए ऐं अवेल कराइयूं था ॾसु ॾींदा आहियो दगु ॾींदा आहियो या प्रॉपर उन्हनि जो कमु कराए छॾींदा आहियो न प्रॉपर कराईंदा थींदो आहे बाबा तव्हां फॉर्म भरियो न पॉलिटिकल प्रॉपर था कयूं तव्हां ही बाबा हिते कयो कमु तव्हांजो अलाह कंदो भलो थींदो हिकिड़ो त इहो आहे दिलदारी बि थी वई ऐं हिकिड़ी सेटिंग ॿुधाए छॾी ॿियो आहे त माण्हूअ खे हथु वठी कंहिं इदारे में रखाइणु जी बिल्कुलु ईअं ई आहे हथु वठी हा पॉलिटिकल असांजो आहे थोरो मैडम जो हस्बैंड जेको आहे सो सुठी पोस्ट ते आहे ऐं जिते पीटीआई जी गवर्नमेंट आहे जिते थी सघे थो असां उते अप्रोच करे ऐं उन्हनि खे करायूं था सही सही अच्छा नीडी पर्सन्स जो बि ईअं हूंदो आहे जिनखे राशन वग़ैरह ॾियो था हा न उहो त असां उन्हनि जी ख़बर बि ईअं आहे या उहे पाण माण्हू तव्हां सां रुजू कंदा आहिनि उहो बाक़ाइदा हिकिड़ो राब्तो बि कयूं था हर हंधि चयल बि आहे नंबर्स ॾिनल आहिनि असांजा ऐं स्पेशली असां सिग्नल्स ते या हुननि ते वञी बैकवर्ड एरियाज़ में जिथे गुर्ब आहिनि के असांजे कराची जा अहिड़ा इलाइक़ा बि आहिनि ऐं जेके वॉलंटियर ॿाहिरां असांखे डोनेट बि कनि था त असां उहे जेको आहे असां बिल्कुलु ट्रांसपेरेंट उनखे डिलीवर भी कयूं था। अच्छा अच्छा जी माशाल्लाह ज़बरदस्त। अच्छा अल्ताफ भाई हमारी बात हो रही थी दर्द पे और चोट पे ये चोट लगती है तो फिर दर्द जाहिर सी बात है होता है, लेकिन ये बच्चों का अदब थोड़ा कम हो गया अब लिखना। इश्किया शायरी बड़ी लिख रहे हैं लोग, इश्किया कहानियाँ, नज़में, नावल, अफसाने, पता नहीं क्या क्या हो रहा है। ये पूरा माहौल ही आशिकाना हो गया है। उससे क्या करेंगे, कहेंगे लिखे कम जाते हैं गाया ज्यादा जाते हैं आजकल। ये हाल है। फेसबुक का खोले आप, किसी भी ट्विटर खोले, कुछ भी खोले तो सब ये इश्क और मस्ती, टिकटॉक में भी सब इश्क जो चल रहा है। अच्छा उस वक्त जो होता था ना कि सामने वाले को महसूस नहीं होता था उससे इश्क है, वो अंदर ही अंदर था तो उससे शायरी उभर के आती थी। सही सही। अभी आजकल तो इसका मायना ही कुछ और हो गया। तो आजकल ये हो रहा है। और दूसरा ये कि आज अभी मादा परस्ती इतनी बढ़ गई है। पहले इज़हार नहीं होता था, मतलब दिल में प्यार होता था, दिल में लेके इज़हार करने की हिम्मत भी नहीं होती थी। अभी तो ये कि वो अगर उससे इश्क मुमकिन नहीं हुआ तो उसका सत्यानाश करते हैं। आजकल ये है कि भाई किसी से तुम प्यार हाईलाइट करते हैं, यूं करते हैं, यूं करते हैं, तो ये इश्क तो नहीं हुआ, ये तो अंदर का जो जहर पना हुआ। तो ये सब ये है। अभी ये क्या सिर्फ हमारी माहौल की कमी है, ठीक है ना, हमारी तरबियत की कमी है। मैं ये की बात कह रहा हूँ कि जैसे लिखने पढ़ने का रुझान खत्म हो गया तो इससे सारे नुकसान है। और सबसे बढ़कर ये ना, एक जो बंदा अभी सिर्फ एक छोटा कमरा होता था तो इतने सारे मेहमान आते थे, बंदा घूमता फिरता था। अभी बड़े बड़े कमरे हो गए, कुशादा जगहें हमारी हो गई, अल्हम्दुलिल्लाह मुल्क हमारा वसी, हमारे सबकी हालात हो गए, ठीक है ना। लेकिन क्या है कि मेहमान भी नहीं आ रहे। अच्छा बाहर खेलने कूदने का रुझान खत्म हो गया। खेलने अभी जाहिर है मैं जिस उम्र में हूँ तो मैंने सारे खेल खेले, कोई ऐसा खेल छोड़ा नहीं। आजकल बस वो खेल भी जो है ना वो जदीद हो गए, पबजी खेल लिया या ये ज़हनी सतह पे ये लोगों को मफलूज कर रहे हैं माजरत के साथ, क्योंकि वो जो जिसने एक्टिविटी कम हो गई, जिसने कोई गिली डंडे खेले होंगे। अभी आजकल बच्चों को ये भी पता नहीं गिली डंडा क्या होता है, किट क्या होता है, कंचे खेले जाते थे, पतंगबाजी की जाती थी, भागम दौड़ी
क्रिकेट फुटबॉल, तो ये देखा आज खिलाड़ी हमारे इधर पैदा नहीं हो रहे, आज खिलाड़ी पैदा नहीं। अच्छा स्कूलों में भी पीटी होता था, इसकी पीटी होगी, बच्चे खेलेंगे कूदेंगे, इसको फिटनेस पे इसको आगे किया जाता है। चलिए जी एक वक्फा ले लेते हैं फिर बात करते हैं। हाँ बिल्कुल बिल्कुल नरेडी साई वठूं ना बिल्कुल नाज़रीन वक्त थियो हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ जल्द वापस था अचूं, ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम। ऐं गॾो गॾु गाला बिस्किट बि असांखे खाइणो गाला आहे बिस्किट खाईंदसि ब्रेक ते वञण खां इहो पोइ। माना ब्रेक वठण जो बहानो हूंदो आहे ऑफ कोर्स, असांजो, बहानो आहे ब्रेक जो, पर असां खाईंदासीं गाला बिस्किट। तव्हां बि खाई कंपनी जो मज़ेदार गाला बिस्किट आहे, मां गाला बिस्किट खे एंजॉय कयां थी, तव्हां ने ब्रेक खे एंजॉय कयो। ब्रेक खां पोइ मिलूं था, ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम। सलाम। खुशहाली है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। खुशहाली है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर भली कार्तिका सिंध टीवी जो प्रोग्राम सलाम सिंध में। ऐं नाज़रीन जीअं त तव्हां ख़बर ई असां पंहिंजे प्रोग्राम जे विच में नेस्ले एवरीडे खे एवरीडे ई रखंदा आहियूं। इंशाल्लाह कोशिशि कंदासीं एवरीडे असां सां गॾु एवरीडे ई रहे। एवरीडे जी पैकेट जी जेकॾहिं तव्हांखे मां ख़ासियत जे बारे में ॿुधाईंदी हलां, एवरीडे इलाही ख़ूबसूरत ऐं बिल्कुलु उन जी सुठी ऐं मज़बूत पैकिंग थियल आहे। ऐं हिन जो जेको पेपर आहे, मतिलबु तव्हां इहो सोचंदव जेकॾहिं खुली वेंदो या हिन जो खीर अंदरि ख़राबु थींदो त नामुमकिन ॻाल्हि आहे। हिन जी खीर जी पंहिंजी फ्रेगनेंसी, पंहिंजी ताज़गी ऐं पंहिंजी हिन चांहि जी टेस्ट हूंदी आहे। हितां मां तव्हांखे ॾेखारींदी हिन जे बैक साइड तां। सभ खां पहिरियों तव्हांखे कावो तयारु करणो आहे। कावे जे अंदरि तव्हांखे पंहिंजे हिसाब सां जेतिरा बि तव्हां 2 टी स्पून या 3 टी स्पून खीर विझो। खंडु हिन में तव्हां पंहिंजे हस्ब ज़ाइक़ा जेतिरो तव्हां इस्तेमालु कंदा ओतिरो विझी सघो था। हल करण खां पोइ हिनखे शेक करण खां पोइ तव्हांजी चांहि बिल्कुलु रेडी हूंदी। दिलि जी गहराइनि सां हिन चांहि खे बिल्कुलु एंजॉय कयो। कल्ह तव्हां ॾाढी सुठी चांहि ठाही ऐं उहा मां पीती, मज़ो अची वियो। अॼु बि मूंखे लॻे थो त अहिड़ी चांहि ठहंदी। जी मां इन जे करे अॼु बि पर मां इहो मूंखे तव्हांजे ॿुधायो लाइ त इहो कमाल एवरीडे जो आहे या तव्हांजो आहे? इन में काफ़ी कमाल एवरीडे जो ई आहे, पर ज़ाहिर ॻाल्हि आहे जेसिताईं जंहिंमें मिठा हथ हुजनि, ख़ूबसूरत हथ हुन चांहि में शामिल, चांहि कीअं न सुठी ठहंदी। इहा तारीफ़ मां कयां सुठो लॻे हा। तव्हां पंहिंजो चांहि पाण सां गॾु गॾु मोहबतुनि जो हुजणु इलाही ज़रूरी आहे। काई बि शइ मुंहिंजी अम्मी बि चवंदी आहे त काई बि शइ जेकॾहिं तव्हां मोहबत ऐं प्यार सां ठाहींदो त उहा ख़राबु थियल शइ बि उन में बि टेस्ट अची वेंदो, उहो बि ज़ाइक़े वारी थी वेंदी आहे। पर हिन नेस्ले एवरीडे खे तव्हां बाक़ी में दिलि जी मोहबतुनि सां असां ठाहींदो त पाणी में चांहि सां मोहबत थी वेंदी आहे। एवरीडे वारा गॾो गॾु हिकिड़ी ख़ुशख़बरी बि त ॾींदा आहिनि। जी बिल्कुलु, हिन पैकेट सां गॾो गॾु मां तव्हांखे हिन जी ख़ुशख़बरी जे बारे में ॿुधायां। हिन पैकेट सां गॾो गॾु तव्हांखे ही हिकिड़ो कप टी बिल्कुलु फ्री मिलंदो। हिन कप जी जेकी ख़ासियत तव्हांखे मां ॿुधाईंदी हलां। हिन कप जी जेकी ख़ासियत आहे, ॾिसो हिन ते रिली ठहियल आहे, रिली जा डिज़ाइन ठहियल आहिनि। ॿियो जेको असांजो कप आहे हिन ते बि रिली ठहियल आहे। हिकिड़े कप ते अजरक जो डिज़ाइन आहे बिल्कुलु ऑफकोर्स जीअं अच्छा अजरक रिली ऐं उहे बि दिलि जे अंदरि ज़ाहिर ॻाल्हि आहे दिलि जो सॼो तालुक आहे न। ऑफकोर्स असांजी हे जेके अजरक रिलियूं हिन में जेके कलर्स आहिनि, एतिरा ई कलर्स असांजी सिंधी सक़ाफ़त जे अंदरि आहिनि, असांजे सिंधियुनि जे अंदरि आहिनि। एतिरी मोहबत असांजे दिलनि जे अंदरि हूंदी आहे ऐं उहा सॼी मोहबतुनि खे मिलाए करे नेस्ले एवरीडे खे ओरिजिनल ख़ासि टेस्ट आहे हिन जी एवरीडे जी। तव्हां मूंखे इहो ॿुधायो जेकॾहिं को तकिड़ो महिमान अची वञे त घणनि मिंटनि में एवरीडे जी चांहि ठाहे? 2 मिंट में एवरीडे जी चांहि ठही वेंदी आहे। तव्हां सिर्फ़ु तव्हांजो महिमान अची वञे, तव्हां काओ तयारु करण जे लाइ हुनखे चुल्ह ते रखी तव्हां पंहिंजे महिमाननि सां 2 मिंट कचेरी कंदो, एतिरे में तव्हांजो काओ बि रेडी थी वेंदो ऐं तव्हां हुनजे अंदरि खीर एड करे तव्हां बिल्कुलु ईज़िली हिन चांहि खे एंजॉय करे सघो था। हिन चांहि जी जेकी ख़ासि ॻाल्हि हिकिड़ी ॿी बि मां कंदी हलां, तव्हां हिन पैकेट खे पंहिंजे घरनि में बि रखी सघो था, पंहिंजी गाॾीअ में बि रखी सघो था। जेकॾहिं कोई पिकनिक वग़ैरह ते वञे त उते असां खुलो खीर बि नथा खणी वञी सघूं, खुलो खीर किरी बि सघे थो या ज़ाया बि थी सघे थो, ख़राबु बि थी सघे थो। पर हिन पैकेट जी जेकी ख़ासियत आहे, तव्हां हिनखे ईज़िली तव्हां हिनखे रबर बैंड करे जेकॾहिं खुली वियो आहे त ईज़िली तव्हां पंहिंजे बैग में रखो, पंहिंजी गाॾी में रखो, किथे बि तव्हांजो काओ तयारु आहे। काओ त अॼुकल्ह माण्हू थर्मस में बि तयारु करे रखंदा आहिनि। तव्हांजी चांहि ॾिसो हलंदे फिरंदे हर वक़्तु तव्हांजी चांहि एवरीडे तव्हां सां गॾु हूंदो ऐं हर वक़्तु तव्हां सां गॾु हूंदो। चांहि जा 2 कप आहिनि, मां हिते रखी रही आहियां। हिन चांहि खे मां बिल्कुलु उबेद दास सां गॾु आहे। चांहि ठाहिण में मुंहिंजी मदद कंदा आहिनि ऐं इरशाद जे लाइ मां ऑफकोर्स चांहि ठाहींदी आहियां। अॼु मां इरशाद खे फोर्स कयां पई त तव्हां चांहि ठाहियो, पर इरशाद खे बि मज़ो कोन ईंदो आहे जेसिताईं नेस्ले एवरीडे जी चांहि न पीए। इहो ई त बहानो आहे तव्हांजे हथ जी चांहि ठाहिण जो। ओह थैंक यू सो मच, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। न पर सुबुह जो बि चांहि पी सघूं था पाण या ऐं मंझंदि जो बि ऐं राति जो बि, जंहिं वक़्तु तव्हांजी दिलि चए। चांहि खे कहिड़े टाइम बि एंजॉय करे सघो था। उहा ई ॻाल्हि आहे। मां सम्झां थी त नेस्ले एवरीडे खे सिर्फ़ु डे में ई न, तव्हां मॉर्निंग में, इवनिंग में, घणा माण्हू त नाइट में बि यूज़ कंदा आहिनि चांहि। चवंदा आहिनि जेसिताईं चांहि न पियो असांखे मज़ो न ईंदो आहे। मां तव्हांखे वरी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त असांजो हिकिड़ो माइट आहे, उहो वरी जॾहिं बि राति जो हुनखे जाग थींदी आहे, निंड मां उथंदा 2-3 बजे नेस्ले एवरीडे चांहि ठाहींदो आहे। अड़े बाबा हीउ कहिड़ो टाइम आहे? चई बाबा एवरीडे जो ज़ाइक़ो एॾो ज़बरदस्त आहे, एवरीडे जी लज़त एॾी भली आहे जो चांहि जंहिं महिल ठाहियो ऐं पीओ बाज मज़ो। बिल्कुलु बिल्कुलु, छो न ईंदो मज़ो। जीअं त हाणे हिते कप असांजा बिल्कुलु रेडी आहिनि। शुगर तव्हांजी घणी विझां मां? हिकिड़ो चमचो ऑफकोर्स, ठीकु आहे जी। तव्हांजी थी वई ऐं हे
अची वियो मुंहिंजे कप जे अंदरि। मां थोरी वधीक पीअंदी आहियां छो जे करे मां इलाही मिठी आहियां। मिठा आहियो त पोइ घटि विझो न तव्हां। ऐं खीर तव्हांखे घणो खपे? खंडु घटि विझणु घुरिजे। नेस्ले एवरीडे जो मां घणी पीअंदी आहियां इन जे करे जीअं मां जॾहिं ॻाल्हायां या मां कंहिंसां हुजां त पोइ उन्हनि माण्हू खे शुगर करण जी ज़रूरत न हुनखे ऑटोमेटिकली शुगर थी वञे। अलाह ख़ैर कंदो, अलाह ख़ैर कंदो, अलाह ख़ैर कंदो। मां नेस्ले एवरीडे जी चांहि पाण में थोरी मिठी हूंदी आहे, मतिलबु खीर मिठो हूंदो आहे। ऐं हीअ सिर्फ़ु खीर जेको आहे उहो चांहि जे लाइ आहे। सदफ वांगुरु ईअं न कजो त सदफ ईअं ख़ाली खीर बि खाई छॾींदी आहे, मतिलबु पाउडर खाई छॾींदी आहे। मां खीर खे जेको आहे न खाई टेस्ट न कयां, मूंखे मज़ो ईंदो आहे। अच्छा असां नंढपण में यादि अचे नेस्ले एवरीडे सां गॾु जेसिताईं असां नंढे लाइ खीर सुकल खीर घणो खाईंदा हुआसीं, असांखे ॿाहिरि ऐं मिलंदो बि हुयो सुकल खीर। पर हिन खीर जी जेकॾहिं मां ख़ासियत जे बारे में ॿुधाईंदी हलां, जेकॾहिं असां हिन कैमरा में ॾेखारे सघनि था, हिन खीर जी तव्हां ॾिसो था, हिन जो बिल्कुलु क्रीमी कलर आहे, इलाही ख़ुशबू पई अचे। ऐं हिनखे जेके रुखो खाइण में पंहिंजो ई मज़ो आहे, पर हिते लिखियलु आहे सिर्फ़ु चांहि जे लाइ, त चवां तव्हां चांहि में बि इस्तेमालु कंदा आहियो, यकीन आहे चांहि जे लाइ, पर रुखो बि खाई ॾिसो तव्हांखे वधीक मज़ो ईंदो। रुखो न खाइणु घुरिजे, सिर्फ़ु चांहि जे लाइ आहे। इहो तव्हांखे क्लियरली असां ॿुधाए छॾियूं था। कंदी हलंदसि अदा, तव्हां असांजे महिमाननि खे, मोहरम नाज़ खे जल्दी जल्दी हिननि खे बि चांहि पेश कयो, असां पंहिंजी चांहि खे एंजॉय कंदासीं। तव्हांजी चांहि अॼु चांहि जो रंग ॿुधाए थो त चांहि सुठी आहे, पीअण खां पोइ अंदाज़ो अॼु हमेशह ई सुठी हूंदी आहे, पर अञा अॼु जेके न अञा बहितर आहे, अञा मज़ीद हिनखे सुठो ठाहियो आहे। ऐं चवां त जेकॾहिं मां ऐं तव्हां थैंक यू सो मच, कल्ह बि सुठी हुई, अॼु माना अञा सुठी चई सघो था। वाह वाह वाह, ठीक है जी। चांहि अची वई आहे, छा ख़्याल आहे तव्हांजो? हिकिड़ो सुठो कलाम ॿुधो जी बिल्कुलु बिल्कुलु, मां उहो ई चवां पई असां पंहिंजी चांहि खे जेसिताईं एंजॉय कयूं तेसिताईं तव्हां कोई कलाम ॿुधायो, जॾहिं तव्हांजी चांहि अची वेंदी पोइ असां पंहिंजी कचेरी में लॻी वेंदासीं। साईं खे गुज़ारिश आहे त मुज़ महिमान खे बि चांहि पीआरे, ऐं असां ॿुधूं था फारूकी साहिब खे। मोहम्मद कासिम फारूकी साहिब, वाह वाह कजो। असांजे दादू जो भलो शाइर उस्ताद बुखारी पेश पिया कयूं। मेरी दिल विच तेरी सोच हो जिवें रहल विच को कुरान होवे, मेरे तन विच तेरी तांग इवें जिवें सागर विच तूफान होवे, इवें जानी में को जग लगदा ओ जिवें महशर दा को मैदान होवे, दिल उछदी उस्ताद बुखारी तेरे आमर दा को ऐलान होवे। केडी देर करे था यार अचोबो, केडी देर करे था यार अचो, न तार लहो को मोया पतो वो केडी देर करे था यार अचो, वो केडी देर करे था यार अचो, न तार लहो को मोया पतो वो केडी देर करे। हक्का बड़ कई अथकी न पुछो, चिनी धार करुआ अथा ढोल छो, हक्का बड़ कई अथकी न पुछो, चिनी धार करुआ असांजा ढोल छो, वञी ॻोठ सॼे खां इहा ख़बर पुछो वो, वञी ॻोठ सॼे खां इहा ख़बर पुछो, इहो हाल कंदो हर ॿुधो वई बचो वो केॾी देर करे था यार अचो वो
असां होल करे दिल लायूं नथा जे लायूं था पछतायूं नथा असां होल करे दिल लायूं नथा जे लायूं था पछतायूं नथा घाटे वादे में ओ घबरायूं नथा वो घाटे वादे में घबरायूं नथा अत कमु न कंदा आहियूं अहिड़ो यार कतो वो केॾी देरि करे अज यार बुखारी आयो बा जंहिं में पिल के महकायो बा अज यार बुखारी आयो बा जंहिं में पिल के महकायो बा इहो हुस्न हुकुम फरमायो बाबो इहो हुस्न हुकुम फरमायो बा उतो सां ॾखणो ॻायो राग न तोबो केॾी देरि करे था यार अचो केॾी देरि करे था यार अचो न त तार लहो को मोया पतो बो केॾी देरि करे वाह 30 मिनट्स में लेट थी एडी कंप्लेंट्स केडी देर करे केडी देर करे केडी देर करे इहो तां कलाम उन में लगाइणो हुया इहो ई पुछियो साईं वो कलाम या तो केॾी देरि करे यार अचो वाह जो अचण से इनन के गाइणो हुयो बदफा उन्हनि ॿुधायो यार आप वरी बि न पुछो वाह 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 साईं उस्ताद बुखारी जो कलाम ऐं जलाल चांडे साहिब जो हिकिड़ो यादगार कलाम फारूकी साहब ॿुधायो हाँ साईं अब मस्त 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 स्टाइल है ना थोड़ी सी वो जो आवाज में और थोड़ी साउंड में भी थोड़ी तेजी आ गई यानी जिसका इंतजार था वो शाकार आ गए वाह 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 अच्छा आर्ट प्रोमोटर भी है आपका तारुफ में शामिल तो किस तरह से प्रमोट कर रहे हैं आर्ट को क्या एक्टिविटीज करवा रहे हैं जिससे आर्ट को फायदा से भी मेरा ताल्लुक है अच्छा फैशन शो वगैरह करवाना ये मेरा काम है फैशन शो तो इतने सारे हो रहे हैं ठीक है ना लेकिन माजरत के साथ आजकल वो जो बच्चों से पैसे लिए जाते हैं उसको प्रमोट किया जाता है क्योंकि स्पॉन्सर खत्म हो गए सही सही वरना कोई फैशन शो के लिए स्पॉन्सर होते थे फिर इसके स्पॉन्सर वो करते थे तो लड़कों ये जो मॉडल होते थे मॉडल्स होती थी उनको पैसे दिए अच्छा अभी माजरत के साथ आजकल ये ट्रेंड चला है कि लड़कों से पैसे लेके फैशन शो खड़ा किया जाता है फिर बहुत बड़े वो ऑर्गेनाइजर बनते हैं ये एक समझे कि उसमें टैलेंट नहीं आता उभर के नहीं आता मतलब एक माफिया इसमें मुलविस हो गया तो मैं तो ये नहीं कह सकता सर आप कितने सालों से इसमें रैंप शोज कर रहे हैं ये तकरीबन 8 से 10 साल से मैं हूँ मैं थोड़ा सा किनारा का शो गया क्योंकि बच्चों से पैसे लेके अपना शो खड़ा कर देना ये कोई अहमियत के हामिल नहीं है स्पॉन्सर नहीं मिल रहे थे इस वजह से आपने स्पॉन्सर नहीं मिल रहे ना क्योंकि वो जाहिर है वो वेन्यू भी खत्म हो गए कि जो वेन्यू जहाँ होना चाहिए फैशन शो तो वहां से फिर वो उसकी रिकवरी नहीं होती फिर वो हल्के से हल्की जगहों पे करते हैं तो वो फैशन शो वो नहीं होता अच्छा फिर वो कोई भी आ जाएगा पैसे दे के वो आ जाएगा वो ना शक्ल ना सूरत मॉडल का मतलब क्या एक मॉडल होनी चाहिए उसकी शक्ल बंदे की होनी चाहिए उस बंदे की शक्ल नहीं उसकी नोट की शक्ल है तो वो आगे बढ़ गया वो जो हाईलाइट हो गया ये एक चीज माजत है क्योंकि टैलेंट उभर के नहीं आता अच्छा दूसरा अगर आपको कहीं टैलेंट देखना हो आजकल टिकटॉक आ गया इससे फैशन शो भी मान पड़ गया क्योंकि टिकटॉक है हर बंदा अपनी प्रोफाइल है इसकी और अपना वो टैलेंट अपना आगे आ रहा है किसी दिन आपका विजिट करना हो सदर आप वहां जाए फ्री हॉल में अच्छा सारे टिकटॉकर वहां पे आपको नजर आएंगे अगर से माशाल्लाह हमारे जागीरानी साहब भी अगर जब टिकटॉक हो गए ऐसे खाली चलेंगे ना आगे एक बंदे को बोलेंगे थोड़ी वीडियो बनाता रहे तो इनके आप देखें इनके पीछे कितने लोग गवीरा वैसे तो सारे इनके फैन है
इनके फॉलोअर्स बहुत है, लेकिन एक जो चीज है ना कि वहाँ पे टैलेंट उभर के आता है। मैं भी कभी कभी विजिट करता हूँ, वहाँ के टैलेंट को देखता हूँ। अगर हम कोई शख्सियत को ढूंढते हैं ना, या कोई बच्चा मिले, टैलेंटेड लड़का मिले, तो फ्रीयर हॉल पे इतवार के दिन किसी दिन 4 से लेकर 6 बजे तक आप विजिट करें, तो सारे कराची के सारे टैलेंट है। एक ये अच्छी अलामत है ना कि बुरी आदतों में, बुरी सोबतों में जाएंगे इतवार के दिन। हाँ, इतवार के दिन ये मखसूस है, क्योंकि मैं भी एक बार जाना हुआ, किसी ने मुझे बुलाया था, वहाँ बंदे एक टिकटॉकर ने केक काटा था, मैं उस मेरे को वहां पे बुला लिया, तो ऐसा लगा मैं भी टिकटॉकर बन गया हूँ। अरे भाई मैं टिकटॉकर नहीं हूँ। ये कि फेसबुक को देख के लोग वो फॉलोवर्स होते हैं तो चलो सेल्फी बना लेते हैं, सही, लेकिन वो उनकी फील्ड अलग है, उनका समझो क्रोमा अलग है, सब कुछ सही सही सही। तो एक जो सारा टैलेंट उभर के आ गया है, वहाँ पे भी हाईलाइट किया जा सकता है। सही सही। और इस वक्त अपने आप को प्रमोट करना बहुत आसान तरीका है। बात करते हैं अदी तव्हां का अहम ॼाण ॾियण पे चाहिए पर मां समझा थी इशा तव्हां जे सवाल खां पहिरियां असां हिकिड़ी कुझु न ब्रेक जी तरफ़ हलूं। वाह वाह, तव्हां चयो त असां मां चयो वठंदासीं, गुफ्तगू कंदासीं। नाज़रीन वक्त थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं, ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कार्तिका सिंध टीवी जे प्रोग्राम सलाम सिंध में मौजूद महिमान असां सां गॾु आहिनि। गुफ्तगू असांजी जारी आहे। सभ खां पहिरियों तव्हांखे मां ॿुधाईंदी हलां, नंबर तव्हांजी पंहिंजी स्क्रीन ते आहे, तव्हां नंबर नोट करे असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, कॉल करे सघो था। ऐं जेकॾहिं कंहिंजी बर्थडे आहे या कंहिंजी शादी जी सालगिरह आहे, तॾहिं बि तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल करे उन्हनि खे विश करे सघो था। जेके पीढ़ी प्यारा तव्हांजा परदेस में आहिनि, परे आहिनि, तव्हां खां तव्हांजे वेझो न आहिनि, या कोई नाराज़ आहे, रुठल आहे, तॾहिं बि तव्हां उन्हनि खे असांजे प्रोग्राम में कॉल करे कोई बि गानो या शेरो शाइरी ॿुधाए करे उन्हनि खे मल्हाए सघो था। हिकिड़ी ॻाल्हि एड कंदो हलां, जंहिं तव्हांखे को तोहफ़ो न मोकिलियो आहे, जेकी परदेस में आहिनि, सूखड़ी का न आई आहे, त शिकायत हिते असांखे ॿुधायो, सॼे मुल्क खे ढिंढोरो थी वेंदो अथव। सभरा आदि रज़ी पाण कचहरी पे कईसीं, तव्हां कुझु ॿुधाइण पिया चाहियो त बेसिक जेका ॼाण हुई तव्हां इन NGO जे बारे में या पंहिंजे कम जे बारे में, त उहा असांखे ॿुधाए छॾियो। पहिरीं मां पंहिंजो तारुफ़ कराए छॾियां त रज़िया सियाल मां बेसिकली बैंकर आहियां ऐं नेशनल बैंक हेड ऑफिस में हूंदी आहियां। अच्छा माशाल्लाह। अच्छा, दूसरो असांजी एसोसिएशन आहे ऑफिसर्स जी, ऑल पाकिस्तान NBP इंसाफ ऑफिसर्स एसोसिएशन, सही, उन जी वुमन विंग जी मां प्रेसिडेंट आहियां। अच्छा सही, ठीकु आहे, सही। ऐं कश्मीर सॉलिडेरिटी काउंसिल उन जी मेंबर आहियां। वाह 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 वाह। कश्मीर सॉलिडेरिटी वुमेन अलॻि अलॻि आहिनि, सही सही, हाँ उन जी बि मेंबर आहियां। सही सही। बागबान टीम आहे जेका कराची में पार्क्स वग़ैरह ऐं हॉर्टिकल्चर जो कमु थी पई करे, मां उन जी बि मेंबर आहियां। सही सही सही, ठीकु आहे। ज़बरदस्त। NA 247 डॉक्टर अलवी साहब जो ताका, उन इलेक्शन कैंपेन ऐं उन टीम जो हिसो आहियां, उन ग्रुप जो हिसो आहियां मां, जंहिंमें MPA MNA आहिनि। सही सही, ठीकु आहे। ऐं ॿियो हिकिड़ो आहे मुंहिंजो सोशल एक्टिविस्ट आहियां मां। अच्छा, फुल टाइम असांजी मुंहिंजा चाहींदड़, मुंहिंजा फैंस जेके आहिनि लखनि में आहिनि फेसबुक ते, ऐं असांजो सभु उन में एड आहे फेसबुक ते। अच्छा अच्छा अच्छा, ठीकु आहे। ऐं ॿियो PMs क्लीन एंड ग्रीन ड्राइव कराची, सही सही, उन जी मेंबर आहियां। चङो जो पाण था ॿुधायो इहो सभु कुझु, न त इहो मां असां ॿुधायूं आहे त माना टाइम वॾो लॻी वञे आहे, या कुझु सोचूं न मां लिखी आहियां, मां चयो मूंखां का विसरी न वञे, त इन करे मां ॿुधायां छो त तव्हां जूं जेकी सरगर्मियूं आहिनि तव्हांखे पाण खे बि यादि न आहे, तव्हां पाण बि लिखी आया आहियो, त मां छा चाहियां, मां चयो का मिस न थी वञे। ऐं मुंहिंजे फेसबुक ते हर चीज़ अपलोड थींदी रहंदी आहे। एतिरा सारा कम आहिनि, सभिनीनि खे कीअं टाइम ॾींदा आहियो, कीअं मेंशन मां कंदा आहियो? सिंगल पेरेंट आहियां। अच्छा, मां सिंगल पेरेंट आहियां, मुंहिंजे 4 ॿार आहिनि, 3 न्याणियूं आहिनि, हिकु पुटु आहे। माशाल्लाह पुटु हींअर मुंहिंजो CA में एडमिशन उन पहिरीं लेवल पास कई आहे। उहो ॾिसो न, तव्हां फैमिली खे बि टाइम ॾियणो आहे, वरी पंहिंजे कम खे बि बस टाइम कुदरत मूंखे एनर्जी ॾिनी आहे, मां वक़्त खां घणो कुझु सिखियो आहे। अच्छा माशाल्लाह। हा, माण्हुनि जे इन्हनि में असांखे काफ़ी इहो हस्बैंड गॾु आहिनि, अलेदगी थी वई। यस, अलेदगी थी वई। अच्छा सही, पर उहो ई ॻाल्हि आहे मैडम, हिकु मतिलबु बैंकर सिंगल हेड मदर ऑफिस। अच्छा, ओवरऑल असां पाकिस्तान जा इशूज़ ख़वातीन जा एम्प्लॉइज़, तव्हांखे ख़बर आहे नेशनल बैंक में 35% आहिनि। सही सही। सो उन्हनि जा मसला ओवरऑल पाकिस्तान खां फ़ोन ईंदा आहिनि, उन्हनि जे लाइ असां पंहिंजे हर फ्लोर ते वञी
ऐं उन्हनि जा इश्यूज़ हल कंदा आहियूं। सही 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 ज़बरदस्त। मतिलबु एतिरो घर खे बि टाइम ॾियणो आहे, वरी फैमिली खे बि, ॿारनि खे बि ॾिसणो आहे, सेकेंड कम खे बि ॾिसणो आहे। माशाल्लाह अल्लाह से ताईं अञा वधाए। करम आहे, बिल्कुल 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 सही सही। अच्छा अल्ताफ भाई, हमारी बात हो रही थी बच्चों के अदब पे, तो मेरे जहन में एक ख्याल आ रहा है, कभी कभार खुद को बंदा कोसता है यार मैं शायद कुछ ना कर सका, तो आपके जहन में ये ख्याल नहीं आया, क्योंकि आप बच्चों के लिए लिखते रहे, नज़में लिखी हैं आपने, कहानियाँ लिखी हैं, तो खुद कोई अच्छा सा मैगजीन निकालें किसी के साथ मिला के और किसी की हेल्प लेके, ये ख्याल नहीं आता आइडिया बच्चों के लिए कुछ करना चाहिए यार? तो आता है, लेकिन अभी ये है ना कि ख्याल आता है वो माल नहीं आता, इसमें माल नहीं है। कभी मैं तो आपको मतलब खर्चा होना चाहिए, पैसे कौन दे भाई? सूरत हाल बताता हूँ, अंदर की जो सूरत हाल है वो जरा डिफरेंट है। कभी कभी हमें एहसास होता था यार मैंने कौन सी फील्ड अपना ली, माजरत के साथ। वैसे क्या करें, जिस तरीके से एहसास महरूमी जन्म लेता है बच्चों का अदब के लिए, मैं कौन सी फील्ड अपना ली जिसमें ना अर्निंग है, ना पैसा है, ना कोई कुछ नहीं। अल्हम्दुलिल्लाह मैं एक बिजनेसमैन होने के बावजूद मैं इस फील्ड में आया। हमारी कम्युनिटी में ये कहा जाता था कि ये हमारा काम थोड़ी है, ये सीन को सीन बोलने वाला, अगर जो उर्दू अदब की तरवीज और शाद के लिए काम करने वाला हमारा काम नहीं है। लेकिन एक आय तकमील तक पहुंचा। अल्हम्दुलिल्लाह मुझे अवार्ड भी मिल चुका है, अच्छा, मुसन्निफ अवार्ड भी मिल चुका है, जो गौस अली शाह के हाथों से मिल चुका है। ये काम करता है। फिर इसके साथ साथ एक मेरी एनजीओ भी मेरी चल रही है, मुख्तलिफ मेरे इदारे चल रहे हैं। एक मेरा इदारा है पाकिस्तान मेमन राइट्स, मैं अपनी कम्युनिटी के हवाले से काम करता हूँ। अच्छा, हमारा फोकस ये है कि अपनी कम्युनिटी के साथ साथ दीगर कौमियतों को भी इसको काम किया जाए। जैसे कोरोना वायरस चला, रमजान से पहले सारा ये कोरोना आया, तो सब कुछ ये लोग परेशान थे, कोई बाहर निकलने के लिए तैयार नहीं था, स्पॉन्सर किसी को चंदा देने के काम कराने के लिए तैयार नहीं था। अल्हम्दुलिल्लाह राशन तकसीम किए गए और बेहतर से बेहतर काम करने की कोशिश की गई। एक और इदारा जिसके साथ मैं भी इसमें इन्वॉल्व हूँ, तो हमने एक सिस्टम निकाला है, अमानतदार वेलफेयर ट्रस्ट है, जिसमें वो खाना हम लोग प्रोवाइड कर रहे हैं। 10 रुपए का खाना, लोगों को लगता है यार क्या होगा 10 रुपए का खाना। किसी दिन आप विजिट करें, गुल प्लाजा के बैक साइड पर है, गुल प्लाजा के बैक साइड पर अलहरम सेंटर, 10 रुपए का खाना, यानी 120 की इसकी कास्ट है। एक बंदे ने उस वक्त हमारे जो है इसके जो फाउंडर है उसने शुरू किया था कि यार मैं करूँ। वो कोरोना जब आया था फरवरी में, तो जब से ये शुरू का अब तक चलता, बोला जब तक मेरी हिम्मत और ताकत है पैसों की मैं करूंगा। 1000 डब्बे रोजाना रिलीज होते हैं। अच्छा। तो इसमें 300 डब्बे हमें आते, 700 डब्बे महमूदाबाद पे। ये 10 रुपए का खाना। अच्छा, 10 रुपए का खाना क्या, आप पैसों से आप खाना खरीदने के लिए जाओ तो आपको शॉपिंग बैग में, थैलियों में रबड़ बैंड मार के वो दिया जाता है। अच्छा, ये लंच बॉक्स में डब्बे में पैक के साथ, अच्छा, 2 रोटी डाल के, बेहतरीन है, इज्जत के साथ, क्योंकि गरीब होता है लेकिन उसकी भी इज्जत होती है। और सबसे बढ़कर ये वो खाना है, उसको हमने इसको बेचने के बाद, इसको तो फरोख्त करने वाली बात है ना, इसको बेचने को हम खुद खाते हैं, क्योंकि ज़कात खैरात नहीं है तो हम खुद भी खा सकते हैं, आप भी खाते हैं। हमारे बहुत से ताजिर रहनुमा आते हैं, बहुत से व्यापारी आते हैं, इनको हम बुलाते हैं, बैठाते हैं कि आप अपने हाथ से बेचो। इसको बेचना बोलता है, हम लोग कहते हैं बेचो आप, क्यों 10 रुपए ले। गरीब को भी लगता है कि मैंने अपने खरीद के लिया। तो दूसरा कि ये फोकस और वीडियो पे आने का मकसद हमारा ये होता है, खुदनुमाई नहीं है कि इसकी वीडियो बनाएंगे, रोजाना फेसबुक अपलोड करेंगे। ये होता है शायद इसकी कोई तकलीद हासिल करके ये अपना काम शुरू करें, अपनी अपनी मार्केटों में शुरू करें। देखें ना, आप जगह जगह पे ये खुले हुए हैं, फला दस्तरखान, फला मदद, फला ये बकरे का खाना, ये वो बकरे का गोश्त वाला सालन, ये मैं उसके ऊपर तनकीद पे नहीं जाता हूँ। मैं ये कहता हूँ वहां पे सिर्फ खाना दिया जाता है, महंगाई का खात्मा नहीं किया जाता। महंगाई का खात्मा ये किया जाएगा, उसको कम खर्चे में दिया जाए। अभी एक फाउंडेशन है, एक इदारा काम कर रहा है, उस वक्त आटे का बुरान था। आटे का बुरान में उन्होंने ये कहा कि अगर जितने का आटा है ना उससे 50 रुपए 60 रुपए कम में वो दे रहे थे। क्यों? कि भाई लॉस करके देना है बंदे को, उसकी खुद एतमाद। इस पे बात करते हैं मजीद भी, क्योंकि परेशानी का बुरान भी थोड़ा सा ज्यादा बढ़ गया है। परेशानी स्ट्रेस को निकालने के लिए अच्छा सा म्यूजिक होना चाहिए। और हमारे साथ मोहम्मद कासिम फारूकी साहब हैं। फारूकी साहब हाणे केड़ो कलाम था ॿुधायो भला? काफी वाह वाह गजब। आऊं तई दस प्यारा तू अचंदी है। अए वाह वाह। तू समो आऊं गंदरी हो मुंह में ए बन लख तू समो आऊं गंदरी मुंह में बन लख मालूम त मुझे हाल जी तो के सारी परख
मारण रबो लख मता मांगर मटी आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण ॾिया न ॾी आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण ॾिया न ॾी ओ दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो ओ तूं बीहण ॾिया न ॾी आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण ॾिया न ॾी आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण ॾिया न ॾी जेतरी लोधी भिकारी दर छॾानी तब मिठा जेतरी लोधी भिकारी दर छॾानी तब मिठा दूर खां ॾिसंदुसि पियो तोरे तूं ॾिसण ॾिया न ॾी दूर खां ॾिसंदुसि पियो तोरे तूं ॾिसण ॾिया न ॾी दर झल बीहंदुसि मां तुंहिंजो दर झल बीहंदुसि मां तुंहिंजो तूं बीहण ॾिया न ॾी आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण ॾिया न ॾी आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण ॾिया न ॾी दोस्तां याकी यार बनिजी छेड़ यकदारो खणी दोस्तां याकी यार बनिजी छेड़ यकदारो खणी नाचू थी नचंदुसि अञा तूं नचण ॾिया न ॾी नाचू थी नचंदुसि अञा तूं नचण ॾिया न ॾी ओ दर झल बीहंदुसि मां तुंहिंजो दर झल बीहंदुसि मां तुंहिंजो तूं बीहण ॾिया न ॾी आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण ॾिया न ॾी आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण ॾिया न ॾी सदा ही आखिरी एजाज़त जी सुना सनम सुन सदा ही आखिरी एजाज़त जी सुना सनम सुन सदा ही आखिरी एजाज़त जी सुना सनम रुख तुमनु चाया तो तुंहिंजो तूं तुमनु ॾिया न ॾी रुख तुमनु चाया तो तुंहिंजो तूं तुमनु ॾिया न ॾी ओ दर झल बीहंदुसि मां तुंहिंजो दर झल बीहंदुसि मां तुंहिंजो तूं बीहण ॾिया न ॾी आऊं त ईंदुसि
अचण जी यान आऊं कईंदुसि ॿियो प्यारा तूं अचण जी यान जबरदस्त मां जेको आहे न ब्रेक वठंदसि पर तव्हां मूंखे वठण ॾियो या न ॾियो नाज़रीन असां हलंदासीं हिकिड़े नंढे कमर्शियल ब्रेक जी तरफ़ ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं गुफ़्तगू कंटिन्यू रखंदासीं ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम से खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली कार्तिक आहे तव्हांखे प्रोग्राम सलाम सिंध में असांजी गुफ़्तगू जारी आहे पर मां कुझु जेके ॿ टे हिकिड़े असांजे सिंगर सां मुंहिंजा कुझु सवालात रहिजी विया आहिनि अक्सर मां कंदी आहियां मोहम्मद कासिम फारूकी तव्हां मूंखे इहो ॿुधायो तव्हां घणनि सालनि खां ॻायो पिया तक़रीबन मुंहिंजा वॾा बि ही राग विराग ॻाईंदा जी जी असांजो तालुक आहे सचल सिंह दरगाह राणीपुर अच्छा अच्छा उन सां असांजे ज़ात वारनि उहो तालुक आहे उन्हनि सां पोइ ही मेखाना उताकूं असां वॾड़नि जूं हलंदियूं रहंदियूं सही सही उन में बाबा साईं बि पाण हारमोनियम वॼाईंदा राग विराग इश्क हुयो असांजो जेको फ़क़ीर फ़ुकरा हूंदो उहो असां वॼाईंदो उन खां पोइ असां थोरो घणो सिखियासीं हेॾां वरी जेका तव्हां कंहिंखां सिखियो मां पंहिंजे सिखिया जेका राग जी वरिती सा उस्ताद अख़्तियार ख़ुश्क खां वरिती अच्छा अच्छा सही सही जी जी पंहिंजी ॻाल्हि तव्हां कंटिन्यू कयो तव्हांजे मतिलबु घर में बि ॻाईंदा हुया हा तव्हां पोइ बाबा साईं जन हुया पोइ असां थोरो घणो हुते ॻाईंदा हुआसीं जी जी हेॾा न पर जेका राग जी सिखिया वरितीसीं सा गानो ॿधरासीं उस्ताद अख़्तियार ख़ुश्क खां सही अच्छा मूंखे इहो बि ॿुधाईंदा हलजो त तव्हांखे मतिलबु कंहिं चयो हुयो त तव्हांखे ॻाइणु घुरिजे तव्हांजी आवाज़ सुठी आहे घरनि में कंहिं तारीफ़ कई या ॿार दोस्तनि में कंहिं तारीफ़ कई हा ईअं थियो जो असांजा वॾेरा पंहिंजे ओताक ते महदूद हुया ॻाईंदा पोइ असां वरी ॿाहिरि निकिरी ॻायो महफ़िलुनि में जी जी पोइ असांखे माण्हुनि पसंदि कयो पोइ उन खां असांजो शौक़ु बि थियो असांजो इश्क थियो इत्तेफ़ाक़ सां तव्हां सिंगर थी वियो हा पोइ असांजो इहो इश्क थियो जो असांखे फ़ुकराई ॻाइणु शुरू कयो सही ऐं गिलास ॾाढो ॻाइणु सुठो लॻो तव्हां सां गुफ़्तगू हर चीज कंदे की बि इब्तिदा इश्क हाँ, से जी, होती जी। है अल्ताफ़ भाई। जी जी स्टार्ट इश्क से होता अच्छा है मैडम असांजी जेकी ब्रेक ते वञण खां पहिरियां गुफ़्तगू अधूरी रहिजी वई हुई त जेके छोकिरा पैसा भरे अॻिते ईंदा आहिनि माण्हुनि जी केयर जे लाइ तव्हां पंहिंजे कुझु फ्यूचर जे बारे में ॿुधाए रहिया आहियो एतिरनि सालनि खां कमु कंदा पिया हलो कुझु सवालात तव्हांजा रहिजी पिया हुया ॻाल्हि कंटिन्यू कंदा हलो जी काफ़ी रहिजी विया आहिनि जी सवाल जी जी ऐं ॿी ॻाल्हि त स्पेशली ही जेको हाणे हज़ारा वारो थियो इंसिडेंट थियो हो जी। इन जे लाइ असां स्पेशली NGO ख़त लिखिया आहिनि USA NGOs वारनि खे ऐं हिनखे इंडिया खे ऐं UK वारनि खे त हे असां सां जेको हिते ज़ुल्म थो पियो थिए मासूम माण्हुनि सां इन जे लाइ सभु मिली करे असांजे इन जे लाइ इहा जेका गैर इख़लाक़ी एक्टिविटी आहे इनखे ख़तमु कयो वञे इन में सपोर्ट कयो वञे पाकिस्तान जी सही, ऐं ॿी ॻाल्हि त मां काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें मां चवंदमि त असांखे थोरी असांखे एक्टिव थियणो पवंदो जेके आहिनि वॾा आहिनि असांजा ऐं नंढी हिकु त असांखे टिकटॉक मां थोरी देरि पहिरीं ॿुधो आहे जी पर रिसेंटली हिकिड़ो हाणे रावलपिंडी में इंसिडेंट थियो आहे हिकु छोकिरो टिकटॉक ठाराइण लाइ हीअं लंघे थो पोयां ट्रेन हुनखे हो कयो आहे ऐं उन ई महिल उहो वीडियो आहे मूं वटि हीअं किरी मरी वियो ओए होए अॻियों उहो भरे पियो अॻियों हुनखे मना न कयो आहे हुनखे ट्रेन अहिड़ो हो आहे माण्हू इशारो करे छॾींदो आहे बाबा परे थियो न न हू टिकटॉक ठाराए पियो त ट्रेन अचे थी मां हा माना मां हीअं एतिरो क्लोज़ आहियां ट्रेन जे जो मां टिकटॉक थो पियो ठारायां ॾिसो किथे पॉज़िटिव इस्तेमालु कयो तव्हां पॉज़िटिव इस्तेमालु कयो जेको मैसेज वञे जेका तरबियत थिए अवाम जी बि थिए ॿारनि जी बि थिए जनरेशन जी बि थिए तव्हां ग़लति तरीक़े सां जेको टिकटॉक आहे न उहो ग़लति आहे वो थोड़ा चैलेंजेस वठी करे ऐं फॉलोइंग ऐं लाइक्स ॿाहिरि वाक़िया अहिड़ा आया आहिनि टिकटॉक जा जो तव्हां यकीन कयो मां चयो त इन ते बैन अचणु बैन बि लॻी विच में जी जी वरी इन्हनि जे प्रेशर ईंदो आहे सोर्स ईंदो आहे त पोइ वरी विच में मां हिकिड़ी ॿी बि वीडियो ॾिठी हुई त कुझु छोकिरा आपस में गन सां खेॾनि पिया हुन में जेको बुलेट फाथल हुयो ऐं बक़ाइदा हुन छोकिरे खे तव्हां बि ॾिठी हूंदी उहा वीडियो उनखे लॻी वई उते ई हुनजे ऑन द स्पॉट हुनजी डेथ थी वई गन सां मतिलबु ॿार बाद में चयो त ख़बर कोई न हिनजे अंदरि फाथल हुई बुलेट फाथल हुयो इनखे इंतहा पसंदी ते न वठी वञो सिर्फ़ु पॉज़िटिव इन जे लाइ इस्तेमालु कयो का स्माइल ॾियो का सुठी ॻाल्हि चओ हिकिड़ी वजह इन डांस पार्टी बिल्कुलु न कयो खामखा ईअं टेशनबाज़ी न हुजे मैसेज हुजे
जो तव्हांखे केरु यादि करे त कंहिं मूंखे बिल्कुलु, बिल्कुलु। बहितरीन समय ॻाल्हि हिकिड़ो कई। इहो बि आहे त पाण वटि एक्टिविटीज़ हूअं बि घटि आहिनि, स्कूलनि में बि सरगर्मियूं घटि थी वियूं आहिनि, शागिर्दनि जे लाइ, ॿारनि जे लाइ जेकॾहिं ॿाहिरि जेकॾहिं आउटडोर एक्टिविटीज़ हुजनि त ही इन्हनि मामलनि खां निकिरी सघनि था, पर किथे बि जेकॾहिं तफ़रीह माहौल न आहे त पोइ घर वेठे इन्हनि खे इहो ई करण जे लाइ मौक़ो मिले थो जो कनि था। हाँ हाँ वही कह रहा हूँ, हर चीज का मुस्बत भी है, तामीरी पहलू भी है। तामीरी काम क्या है, जैसे आजकल ये चला है कि भाई मेरे फॉलोवर्स इतने हैं, मेरे व्यूज इतने हैं, मेरे को इतने लाइक है, मेरे इतने कमेंट्स, ये है, इसको आप मानते हैं? नहीं, इसको आप मानते हैं? इसको आप कारोबारी काम ले सकते हैं ना। जैसे मैं किताबी की दुनिया हूँ, बहुत सी हमारी शायरात बोलती थी हमें कुछ कलाम छपाना है, क्या तरीक़ेकार है। मैंने बोला आजकल कलाम छपवाने के लिए खुद आप पैसे लगाओ, किताब छपेगी, इसको आप जाके खुद ही मार्केट में बेचोगे कम, कम्प्लीमेंट्री ज्यादा। तो बोला इसका और क्या तरीकेकार, एजाजी कापियां चली जाएंगी। हाँ, मैंने बोला एक ही तरीकेकार है। मैंने 2-3 शायरों को प्रमोट किया, ठीक है ना, मैंने एक ही तरीका, बोला क्यों क्या है, मैंने आप इसकी कंपोजिंग कराए, कंपोजिंग कराने के बाद अपनी फेसबुक की आईडी पे डालें, ठीक है ना, आप डालें, फिर आप देखें क्या होता है, या फिर इंटरनेट पे डाल दें पीडीएफ फाइल में। फिर इन्होंने डाला, बहुत से लोगों ने इनको हायर किया कि मैडम हम आपके जुमले हुकूक लेना चाहते हैं, आपकी किताब छापना चाहते हैं, आप क्या पैसे लेंगे। उनकी 2-3 किताबें छप गई। अच्छा, इसके साथ साथ इस वक्त हमें, वो कहते हैं ना कि मछली खिलाने से बेहतर है मछली पकड़ना सिखाओ, ठीक है ना। आजकल ऑनलाइन मार्केटिंग है, इसके ऊपर कोई लोग तरजीह नहीं देते हैं, कोई इसको, बस लोगों ने ये किया दुकान खोलनी है, ये व्यापार करना है, कारोबार करना है। अभी पढ़े लिखा बंदा है, ये आपने एंड्रॉयड मोबाइल आपके हाथों में आ गया तो इसका मतलब थोड़े बहुत आप पढ़े लिखे हो ना, एंड्रॉयड मोबाइल आप चला रहे हो। अच्छा, फिर इसके बाद आपके व्यूज भी बढ़े, लाइक भी बढ़े, ऑनलाइन मार्केटिंग करें। ये वो वाली ऑनलाइन पढ़ाई वाली नहीं, ऑनलाइन मार्केटिंग जो वैसे भी टाइम कम मिलता है लोगों को बाजारों में जाने का, ये आजकल तो मसरूफियत ऑनलाइन मार्केटिंग में आप देखें तो सही कितना वसी से वसी कारोबार होता जा रहा है। जिस तरीके लॉकडाउन हुआ तो इसमें ऑनलाइन का कारोबार भी बढ़ा है। तालीम तो बड़ी ऑनलाइन के हिसाब से, लेकिन कारोबार भी बढ़ गया, ऑनलाइन परचेजिंग भी लोग सीख गए ना। क्या हो रहा है, अच्छा इसमें माजत के साथ कुछ चिटिंग भी बहुत होती है, दिखाते कुछ देते हैं, ये चल रहा है। तो हर दौर में अच्छे बुरे होते हैं, लेकिन इसका मतलब ये नहीं कि वो कारोबारी बंद है, वो कारोबारी बेकार। अच्छा, इसमें सब ऑनलाइन मार्केटिंग में अगर कोई आएगी, हमारी पर्देदार औरतें होती है, सिंध के गाँव गोठों में भी हमारी बहुत सी हमारी बहनें होती है, तो वो अगर बाहर नहीं निकल सकती चादर दीवारी के तहफ़्फ़ुज़ के चक्कर में, कि वो घर में बैठ के ऑनलाइन मार्केटिंग करते। अच्छा, ऑनलाइन मार्केटिंग लड़की को थोड़ी बेचने जाना पड़ेगा, देना पड़ेगा, उसने ऑनलाइन की राइडर होते हैं आजकल, पोस्ट ऑफिस से भी राइटिंग होती है, उसके भी तवस्सु से लेके वीपी पैसे आ गए, खत्म हो गया, ये कारोबार हो गया, उसको 4 दिन वो उसके बाद किसी से भीख मांगने की जरूरत नहीं पड़ेगी, किसी से घर खर्चा नहीं करना पड़ेगा, बेरोजगारी में भी खात्मा होगा। तो ऑनलाइन मार्केट पे भी हर एक को तरजीह देनी चाहिए, क्या चीज है, ये कौन सी वेबसाइट है, यूट्यूब है, उससे आप किस तरीके से ऑनलाइन कर सकते हैं, फेसबुक से आप किस तरीके से करते हैं, क्योंकि तामीरी काम तो हर एक को करना पड़ेगा। मतलब जिस तरह से तब्दीलियां आ रही हैं, जदीद टेक्नोलॉजी आ रही हैं, तो इस हवाले से फायदा है ना। देखिए साथ उसके साथ चलना है। एक दौर में ये वीसीआर आया था, लोगों ने बोला ये बुरी अलामत है, ये यूं हो जाएगा, ये यूं हो जाएगा, बहुत से लोगों ने तामीरी काम किए। सही वीसीआर बहुत अच्छी बात की आपने। अदी रज़िया, आखिर में को मैसेज ॾियणु चाहींदो पंहिंजे ॾिसंदड़नि जे लाइ? मां रुबीना अलमास ऑर्गेनाइजेशन जी तरफ़ां मैसेज ॾींदमि त मैडम जो हिकु चेयरपर्सन आहे शाज़िया अलमास किरन कामरान, ऐं उन जा भाउ भेण जेके उन जा मेंबर आहिनि, जेके इन तंज़ीम खे हलाइनि था पिया, नबीला फरीद ख़ान सिस्टर, मोहम्मद कामिल अलमास भट्ट ब्रदर, मोहम्मद फ़हद अलमास भट्ट ब्रदर जेको यूके में रहे थो, ऐं मेजर डोनर आहे हस्बैंड कामरान नासिर। मां इन जे लाइ इहो मैसेज ॾींदमि त मां ईअं नथी चवां, थोड़ी शइ बि तव्हां गुरबत ॾिसो अॼुकल्ह केॾी आहे, महांगाई केॾी आहे। तव्हां अगरि को घर में को लटो आहे, एक्स्ट्रा आहे, कुझु बि XYZ का कॉपी आहे, का पेंसिल आहे, का कुझु आहे, जेतिरो तव्हां छोटी शइ, तव्हां मेजर 100 न कढो, तव्हां 1000 न कढो, पर इहे शयूं कंहिं बि हंधि गॾु थियनि, फुड़ी तलाउ थी वेंदो। ऐं ऑर्गेनाइज़ेशन खे मज़बूत करण जे लाइ या असां उन्हनि ग़रीबनि ते पहुच करण जे लाइ असांजा हथ मज़बूत। सही, थैंक यू अदी। अल्ताफ साहब, कुछ आखिर में कोई आपका भी छोटा सा शॉर्ट मैसेज है तो बता दें। मेरा तो मैसेज यही है। वैसे तो सारी बातें जो भी की हमने उनमें भी मैसेज था, लेकिन अलग से कुछ देना चाहें। मैसेज ये होना चाहिए कि हमारी जात से किसी को फायदा पहुंचना चाहिए, ये दिमाग में रख लें आप, क्योंकि किसी को फायदा पहुंचाएंगे हमारा 10 गुना 40 गुना 70 गुना हमारा फायदा। जीते तो जानवर भी हैं, लेकिन आप इंसान होने का हम इंसान है, कुछ न कुछ अपने नकूश छोड़ के जाएंगे तो एक यादगार होंगे, लोगों की फलाह बहबूद हो। अच्छा,
एक वो सुन्नत भी तो है ना, एक आपने रास्तों से पत्थर हटा दिया, कांटा हटा दिया, तो ये किसी के लिए रास्ता खोलेंगे। जिसके हम रास्ते खोलेंगे हमारे ऑटोमेटिक रास्ते खुल जाएंगे। बहुत शुक्रिया अल्ताफ पारिक साहब, अदिल रज़िया से तव्हांजी वॾी महिरबानी लख थोरा ऐं मोहम्मद कासिम फारूकी साहब तव्हांजी वॾी महिरबानी। वेंदे वेंदे को पंहिंजी धरती पंहिंजी मिट्टीअ जो कलाम असांखे ॿुधाइजो। लख थोरा तव्हांजा मोहरम साईं, तव्हां त रोज़ असां सां ॻाल्हायो। ऐं नाज़रीन तव्हांखे मां ॿुधाईंदी हलां असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाइणी ते पहुची वियो आहे। इंशाल्लाह मंडे खां वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदासीं। तेसिताईं पंहिंजो पंहिंजे घर वारनि जो जिन सां तव्हां प्यार कंदा आहियो, जेके तव्हां सां प्यार कंदा आहिनि, उन सभिनी जो खोड़ सारो ख्यालु रखो। उन सां गॾोगॾु तव्हांखे मां इहो बि ॿुधाईंदी हलां नेस्ले एवरीडे खे हमेशह एवरीडे ई यूज़ कयो, पंहिंजे घरनि में रखो, पंहिंजी गाॾी में रखो। ऐं घणो करे जीअं अॼु मैडम ॻाल्हि कई हुई त ऑफिसनि में बि घणो करे नेस्ले एवरीडे ई इस्तेमालु थिए थो। काफ़ी जॻहियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिते चांहि जी ज़रूरत बि हूंदी आहे पर चांहि न मिली सघंदी आहे, त तव्हां नेस्ले एवरीडे खे कंटिन्यू करे सघो था। नेस्ले एवरीडे जी ख़ासि ॻाल्हि आहे हुनजी हिकिड़े पैकेट सां गॾु हिकिड़ो कप तव्हांखे बिल्कुलु फ्री मिलंदो, जंहिंजे मथां अजरक ऐं रिलिन जा डिज़ाइन लॻा पिया आहिनि। नाज़रीन नेस्ले एवरीडे सां गॾोगॾु सलाम सिंध में पंहिंजी होस्ट सतब भुट्टो खे ॾियो इजाज़त। इरशाद जागीरणी तव्हां खां मोकिलाए थो। सो इंशाअल्लाह वरी हयाती बख़ैर मुलाक़ातूं ऐं मेला थींदा रहंदा। जी लतीफ़ जी मिठी ॿोली सदाईं गॾु। असां वटि सिंध में महर साहब सुठी जागोड़ पियो करे ऐं ग़रीबनि जो यार गफ़ार जमाली ॿ टे सीटूं जेके पेश पिया कयूं। सिंध लाइ पैगाम ॾियण खां नई शइ खणी तव्हां वटि आया आहियूं। सभु सिंध में गैरत वा पर कंहिंमें उबती कंहिंमें सुबती, कंजी गैरत जागी पया कंजी गैरत पया सुती, पेट न पाले कुत्ता धारे हिते हुते वेला टारे, कार में कुत्ता कच्छ ते कुकुड़ माल ॿधो पियो आहे बुख ते, चैन चङाई चिड़ी पवन था चङा भला बि असांजे सच ते, चैन चङाई चिड़ी पवन था चङा भला बि असांजे सच ते, झलियूं त जन खे चवनि था अबे ॾाॾे खां असली खपती, तैलीम तबाह थी सिंध जी सारी, पोइ बि अंधा खुश भूंडे ते, तालीम तबाह थी सिंध जी सारी, पोइ बि अंधा खुश भूंडे ते, माउ खे मोकिले वतन कार ढलाए ऐं माईअ खे मोकिले चूंडे ते, माउ खे मोकिले वतन कार ढलाए माईअ खे मोकिले चूंडे ते, टंग टंग ते चारे मुड़ुस वञी वेहे थो होटल ते, सुबुह जो निकतल सिजल थे जो मोटे मोटर साइकिल ते, पोइ बि चवनि था भेण धीउ पढ़ाइणो आहे वॾी बेग़रती, सभिनी सिंधियुनि में गैरत आ पर कंहिंमें उबती कंहिंमें सुबती, धारनि ॾिनो आहे धाड़ेल कल्चर, फिटी सभई हथियार कयो, दुश्मन जे बस ज़हननि ते कलम खणी को वार कयो, ओहारी नारी हथ ॿधी थो चवे तव्हांखे ग़रीब गफ़ारू, ओहारी नारी हथ ॿधी थो चवे तव्हांखे ई फारूकी फनकार, पढ़ायो पंहिंजूं न्याणियूं सियाणियूं पुट पोटा नंढड़ा ॿार, पढ़ायो पंहिंजूं न्याणियूं सियाणियूं पुट पोटा नंढड़ा ॿार, ज़मीर तन जा जागी पवंदा, ज़मीर तन जा जागी पवंदा, जनवत मुंहिंजी शायरी पुती। सुबह जो पखी अखेर मां उड़े थो, हरी नारी रब खे संभाले निकिरे थो, हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे थो, खुशहाली
मन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन